पंहिंजे ई घर में क़ैद। बाबा जी वफ़ात खां 7 हफ़्ता पोइ मई 1979 ईस्वी जे पछाड़ीअ में अम्मा ऐं मूंखे सियाला मां आज़ादु कयो वियो। असीं कराचीअ में पंहिंजे ख़ानदानी घर 70 क्लिफ्टन में मोटी आहियूंसीं। उते हर का शइ साॻी हुई। 70 क्लिफ्टन जे वॾे दर ते नाले वारी पितल जी तख़्तीअ ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो बारेट ला लिखियलु हो। उन मथां पितल जी ॿी तख़्ती हुई जेका वक़्तु गुज़रण सबबि थोरी फिटी वई हुई। उन ते मुंहिंजे ॾाॾे जो नालो सर शाहनवाज़ भुट्टो उखरियल हो। 1953 ईस्वी में मुंहिंजे ॼमण खां थोरो पोइ ॾाॾे उहो बीमार बंगलो जोड़ायो हो। असीं 2 भेनरूं ऐं भाइर उते अरबी समुंड जी थधियुनि हवाउनि में पलिजी वॾा थियासीं, जेको उतां चोथाई मेल ते आहे। उन शांत ऐं अमन अमान वारे घर ते जेका मुसीबत ऐं पीड़ा किरण वारी हुई, सा कंहिंजे गुमान में बि न हुई। उते बाग़ में जिते नारेल, खजी ऐं अंबनि जा वण ऐं कराची जी ॿारहाड़ीअ मां ॾाढी सिक सां आंदल ॻाढ़नि ऐं हेडनि गुलनि जा ॿूटा हुआ, रोज़ानो सवें मातमी अची गॾु थियनि था। ॿिया सवें माण्हू पंहिंजे अॻवान जे ख़ानदान सां ताज़ियत लाइ ॿाहिरि ओसीड़े में बीठा आहिनि। अम्मा अञा ताईं इद्दत में आहे ऐं धारियनि माण्हुनि अॻियां अची नथी सघे। हूअ पंहिंजे बदिरां मूंखे हिननि जे आदर भाव लाइ मोकिले थी। घर में हुजण जी सोच असांजे भवाइते सपने खे वेदर वधीक अगरो बणाए विधो हो। बाबा खे फांसी ॾियण खां 2 रातियूं अॻु 70 क्लिफ्टन ते फ़ौज ॿियो भेरो चढ़ाई कई हुई ऐं हिननि छित ऐं बाग़ जी तलाशी ऐं बाबा जे कपिड़नि वारनि कबटनि में फड़फूट विधी हुई। असांजे मुलाज़िमनि ॿुधायो, अव्हां वटि तलाशी वठण जो को वारंट बि आहे? हिननि इहो सम्झंदे त शहरी कानून मौजिब आहिनि। हिननि खां पुछो, आउं तलाशी वठंदड़ टोले सां गॾु आहियां, तंहिं करे कंहिं बि वारंट जी का बि घुर्ज कान्हे। फ़ौजी अमलदार वराणियो जेको पुलिस सां गॾु आयल हो। हिननि 10 कलाकनि ताईं असांजे घर जी तलाशी वरिती हुई। मुंहिंजे सुम्हण वारे कमरे मां मुंहिंजा केतिरा ई ज़ाती ख़त ऐं 2 कारा ब्रीफ केस बि खणी विया हुआ, जिन में बैंक ऑर्डर ऐं रद्द थियल चेक पियल हुआ, जेके मूं बाबा ख़िलाफ़ हुकूमत जे हयल तहमतुनि जी रद्द लाइ सबूत में गॾु करे रखिया हुआ। हिते ॻुझा कबट ऐं ॻुझा रस्ता आहिनि, से बि असांखे ॾेखारियो। मुलाज़िमनि खे फ़ौजी अमलदारनि हुकुम ॾिनो ऐं जॾहिं हिननि ॿुधायो त हिते अहिड़ी का शइ न आहे, तॾहिं खेनि मारकुट कई ऐं तलाशी वठंदे सभिनी मुलाज़िमनि खे इस्तक़बाली कमरे में बंदि करे खेसि कुल्फ़ हयो वियो। सुबुह जो सवेल खीर वारो आयो त हिन खे बि ॿियनि सां गॾु कमरे में बंदि कयो वियो। अख़बारूं खपाईंदड़ सां बि इहा ई जुठ कई वई। फ़ौज शिती थी पई हुई। हिन कागज़ ते सही कर, हिकिड़े अमलदार असांजे हिकु मुलाज़िम खे चयो। हिन इनकार कयो। तो ॾिठो त तुंहिंजे साहब जो कहिड़ो हशर थियो। अमलदार हिन खे धमकी ॾिनी, जेकॾहिं तूं सही न कंदे त तुंहिंजो बि अहिड़ो ई हाल कंदासीं। असांजो माण्हू अहिड़ो ॾिनो जो हिन खणी सही कई। जॾहिं तलाशी मां को कड़ियल कोन निकितो त हिकु ट्रक फाटक मां अंदरि आई। सिपाहियुनि उन मां हिकु ॻाढ़ो गालीचो लाहे विछायो ऐं मथसि केतिरा ई दस्तावेज़ पखिड़े रखिया, जेके पिणु ट्रक मां लाथा विया। पोइ अख़बार वारनि खे घुराए उन्हनि जा फ़ोटू कढाए बाबा ख़िलाफ़ सबूत हथ कया विया। केतिरनि ई उहो थी सम्झो त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जी यकरा सिफ़ारिश मुताबिक़ हिन जी मौत जी सज़ा खे जनम टीप में फिराए वेंदो त हुकूमत बाबा ख़िलाफ़ हिकु ॿियो मुक़दमो खणण जी कोशिश कंदी। टिपरीअ जो जॾहिं तलाशी वठंदड़ वञण लॻा त पंहिंजे सबूत सां गॾु असांजो बि केतिरियूं ज़ातियूं शयूं खणी विया, जिन में बाबा जो गॾु कयल पुराणनि नक्शनि जो ज़ख़ीरो बि हो। हाणे 70 क्लिफ्टन ते आउं बाबा जी मज़ार ते हाज़िरी लाइ लाड़काणे वञण जी तयारी करियां थी। हुकूमत खे ख़बर पवे थी त इहे हवाई जहाज़ उॾामनि खे रोकनि था, जंहिं करे आउं रेल में वञां थी। हर स्टेशन ते अवाम जा वॾा मेड़ मूंसां मिलनि था। जंहिं हंधि का स्टेशन कान्हे त उते माण्हू रेल जी पटनि ते सुम्ही रेल गाॾियुनि खे रोकाइनि था। पलह कबो हुजूम वॾे वाके चवे थो। असांखे पंहिंजे उन ई सोग ऐं ॾुख मां इहा सघ पैदा करणी आहे, जंहिंसां असीं चूंडुनि में ज़िया खे हारायूं। एॾे अंबूब खे ॾिसी मुंहिंजी हिमत वधे थी ऐं आउं हिननि खे चवां थी, अवाम जा इहे अंबू असांजे सियासी मुखालफ़नि लाइ बहितरीन जवाब आहिनि।
जेके खुलम खुला ऐलान कंदा वतन था त भुट्टो जी ताक़त हिन जी क़बर में दफ़नाई वई आहे ऐं उन सां गॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ताक़त बि। कराचीअ में वापसि ईंदे आउं सुबुह जो 9 खां राति जो 9 बजे ताईं ऐं विच में 10 मिंटनि जी विछोटीअ सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि हामियुनि सां मुलाक़ात करियां थी। हर 2-3 कलाकनि खां पोइ आउं उतां उथी बाग़ में वञी पंहिंजे बाबा जे साथियुनि जो आदर भाव करियां थी। मूंखे ऐं अम्मा खे ॾिसी जंहिंजी इद्दत जो मुदो पूरो थी वियो आहे, हिननि जी अखियुनि में चमक पैदा थिए थी। माण्हुनि खे इहा उमेद ई न हुई त असीं भई नज़रबंदीअ में बाबा जी वफ़ात वारे गम खे झले बि सघंदियूंसीं, छो त असां हिननि जी सख़्त ऐं ॾुखी ज़िंदगीअ बजाए वधीक सुखी ऐं आराम वारी हयाती गुज़ारी हुई। पर असांखे पंहिंजनि अखियुनि सां ॾिसण खां पोइ ईअं थो लॻे त हिननि में हिकु नई उमेद पैदा थी आहे। बाग़ मां माण्हुनि जो हिकिड़ो गिरोह वञे थो त ॿियो गिरोह अची वञे थो। राति जो आउं पाण इंतिज़ामी ऐं पॉलिसी मामलनि, शिकायतुनि ऐं सियासी गिरफ़्तारियुनि जे मसइलनि में जुंभी वञा थी ऐं उन्हनि जो अम्मा जे पढ़ण लाइ तत ठहियां थी। आउं भयां थी त आउं इहे कमु पंहिंजे स्कूली साहेड़ियुनि सुमैया ऐं उन्हनि 2 नौजवान औरतुनि अमीना ऐं यास्मीन जी मदद खां सवाइ पूरो करे न सघंदसि, जेके बाबा जे मौत जी सज़ा ख़िलाफ़ अपील जी जंग में मुंहिंजूं साथियाणियूं हुयूं ऐं जिन मुंहिंजो साथ ॾिनो हो। बाबा खे मौत जी सज़ा ॾियण वारे हुकुम खां अॻु माण्हुनि खे माठ कराइण लाइ जनरल ज़िया हिकु भेरो वरी वाइदो कयो हो त हू चूंडूं कराए मुल्क में फ़ौजी आमरियत बजाए शहरी हुकूमत जोड़ींदो। पर सवाल उहो हो त छा हू पीपल्स पार्टी खे सोभरो थियण जी इजाज़त ॾींदो। हिन खिलम खुला चयो हो त हू हुकूमत जूं वागूं उन्हनि खे कोन ॾींदो जिन खां हिन उहे वरितियूं आहिनि, ऐं हिन रुगो उन्हनि चूंडुनि खे मञियो थी जिन जा हिन जे पसंदि मुताबिक़ नतीजा थी निकिता। 1977 ईस्वी में बाबा जी हुकूमत ड्राइण खां तुरत पोइ ज़िया उन ॾुखे सूरतयाल में फासी पियो हो। चूंडुनि में पीपल्स पार्टी जी कामयाबी जे डप खां हिन तंहिं वक़्तु चूंडूं रद्द करे पार्टीअ जे सभिनी अॻुवाणनि खे गिरफ़्तार कयो हो। हिन भेरे हू छा कंदो? सेप्टेंबर में पहिरीं मकानी चूंडूं थियनि थियूं जेके पीपल्स पार्टी खटे थी। पोइ क़ौमी चूंडूं थियणियूं आहिनि जिन में ख़ैस कामयाबी माण जी सख़्त घुर्ज आहे त जीअं पंहिंजी हुकूमत खे जाइज़ साबित करे सघे। उहो ॼाणंदे त उन बाबति क़ाइदनि ऐं कानूननि में फेरफार थी सघे थी, असांजी पार्टी जा अॻुवान 70 क्लिफ्टन में गॾु थी उन मामले ते वीचारनि था त क़ौमी चूंडुनि में हिसो वठिजे या संदन बाइकॉट कजे। चूंडुनि जी वेड़ में मैदान कॾहिं बि खुलियल न छॾिजे। बाबा मूंखे जेकी चयो हो उहो यादि कंदे आउं दलील ॾियां थी। उन राह में खणियूं कहिड़ियूं बि तकलीफ़ूं पेश अचनि, खणी कहिड़ा क़ाइदा कानून बि कोड़ा छो न हया वञनि, पर सदाईं मुख़ालिफ़ धुर ते चढ़त कजे। असां जीअं उमीद पई कई तीअं ई थियो जो पीपल्स पार्टी जीअं चूंडुनि में हिसो वठण लाइ पंहिंजे फ़ैसिले जो ऐलान करे थी त ज़िया क़ाइदनि खे फेराए छॾे थो। पाण खे सियासी जमात तौरु रजिस्टर करायो, न त अवां हिसो नथा वठी सघो। हुकूमत असांखे इतलाह करे थी, असीं इनकार करियूं था। रजिस्टर कराइण जो मतिलबु ज़िया जी फ़ौजी हुकूमत खे मञणु आहे। असीं आज़ाद उम्मीदवार तौरु हिसो वठंदासीं। असीं मुखालफ़त करियूं था, जेतोणीकि असांखे ॼाण आहे त उन सबबि वोट ते असांजी पार्टी जे निशान न हुजण सबबि असीं उन समाज में हिकु वॾो ख़तरो मञूं जंहिंमें सरकारी तरह पढ़ियलनि जो तादादु 27% ऐं गैर सरकारी तरह 8% आहे। हुकूमत हद रखे थी। आज़ाद उम्मीदवारनि लाइ 51% वोट खणणु लाज़मी आहे, नओं कानून चवे थो। ॾाढो सुठो, असीं चऊं था असीं उहो सैकड़ो खणंदासीं। पर चूंडुनि थियण जी तारीख़ खां 1 महीनो अॻु 15 अक्टूबर 1979 ईस्वी ते पार्टीअ जे अहम अॻुवाणनि जी दरख़्वास्त ते पीपल्स पार्टीअ जो मेड़ कठो थिए थो। चूंडुनि में हिसे वठण जो सवाल ॿीहरो थिए थो। पार्टी 2 हिसनि में विराइजे थी। बाइकॉट करियो, बाइकॉट करियो। 70 क्लिफ्टन जी कॉन्फ्रेंस वारे कमरे में जेको पहिरीं खाधे जो कमरो हूंदो हो, पार्टी जा केतिरा ई अॻुवान अम्मा ते ज़ोर भरनि था। मूंखे ख़बर आहे त हिननि मां के निजी गॾिजाणियुनि में मूंखे मौरक छोकिरी सॾनि था, पर आउं वरी ॻाल्हायां थी। क़ाइदनि खे लाॻीतो फिराइण मां लॻे थो त ज़िया पंहिंजो एतमाद विञाए वेठो आहे।
आउं दलील ॾियां थी, पर असांखे पंहिंजो एतमाद बहाल रखणु घुर्जे। असां मकानी चूंडूं खटियूं आहिनि ऐं असीं क़ौमी चूंडुनि में बि सोभ माणींदासीं। राति वॾी थी वई आहे ऐं पीपल्स पार्टी चूंडुनि में हिसो वठण जो फ़ैसिलो बहाल रखे थी। ॿिए ॾींहुं जॾहिं जनरल ज़िया खे असांजे इरादे जी सुध पवे थी त हू वाइड़ो थी वञे थो। चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर 1987 ईस्वी वारो पंहिंजो फ़ैसिलो वर्जाईंदे चूंडूं बिल्कुलु रद्द करे थो। हिकु भेरो वरी पंहिंजा सिपाही 70 क्लिफ्टन ॾांहुं उमाणे थो। घर जो घेरो कयो वियो आहे। आधी राति जो असांजे मुलाज़मनि मां हिकु ॼणे मूंखे ॿुधायो, आउं तकड़ में सभई सियासी दस्तावेज़, पार्टीअ जा कागज़, मेंबरनि जूं लिस्टूं, ख़त, क़ैद थियल माण्हुनि जूं फ़हिरिस्तूं खणी वञी गुसलखाने में साड़े थी छॾियां। आउं हुकूमत खे बेवस करणु घुरां थी। थोरनि ई मिंटनि में सिपाही घर में दाख़िल थियनि था ऐं अम्मा खे ऐं मूंखे बंदूक जे ज़ोर ते लाड़काणे में असांजे घर अल मुर्तज़ा वठी वञनि था। असीं उते 6 महीननि लाइ नज़रबंद रहंदियूंसीं। आउं अल मुर्तज़ा जे कमरे अॻियां हलंदी थी रहां। जेतोणीकि 2 वरिया अॻु फ़ौजी इंतक़ाब खां पोइ अम्मा जी इहा नई सियासी नज़रबंदी आहे ऐं मुंहिंजी 7हीं आहे, पर आउं उन ज़ोरी अकेलाईअ सां पाण खे हिराए नथी सघां। हर क़ैद मुंहिंजी कावड़ खे वधाए थी। शायदि मुंहिंजी ॼमार में ख़ासि करे अल मुर्तज़ा में नज़रबंदी हूंदे उन खां सवाइ को ॿियो सोचे नथी सघां। अल मुर्तज़ा असांजे ख़ानदान जो मर्कज़ हो। ही उहो घर जिते असीं सियारीअ जूं मोकलूं, रमज़ान जे सदोरे महीने जी पछाड़ीअ में ईद मल्हाइण, बाबा जे जनमदिन मल्हाइण, ख़ानदानी शादियुनि में शरीक थियण ऐं उन्हनि केतिरनि ई माइटनि सां मिलण लाइ जेके सदियुनि खां असांजे ख़ानदानी ज़मीनुनि ते रहंदा पिया आया, दुनिया जे चइनी कुंडनि मां कही ईंदा हुआसीं। हाणे हुकूमत अल मुर्तज़ा खे मुंहिंजे ऐं अम्मा लाइ सब जेल कोठियो आहे। हुकूमत ओलहंदे मुल्कनि जी अख़बारुनि खे ॿुधाए पई त असीं घर में नज़रबंद आहियूं, पर इहो ग़लति आहे। घर में नज़रबंदीअ जो दुनिया में को दस्तूर ई कोन्हे। नज़रबंद शख़्स खे इजाज़त हुजे थी त हू दोस्तनि ऐं घर भातियुनि सां मुलाक़ात करे, अख़बारुनि खे इंटरव्यू ॾे, शहर ऐं शहर खां ॿाहिरि टेलीफोन ते ॻाल्हाए, किताब रखे ऐं वर्ली मोटर कार में तकिड़ो सैर करे अचे या ॿाहिरि गॾिजाणियुनि में शरीक थिए। सब जेल जे क़ाइदनि हेठि अल मुर्तज़ा खे जेल सम्झो वियो आहे, जिते जेल मैन्युअल जे क़ाइदनि ते अमल थिए थो। असांजो टेलीफोन कटियल आहे। मूंखे ऐं अम्मा खे कंपाउंड मां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कान्हे ऐं उते कंहिं बि मुलाक़ाती खे अंदरि अचण जी इजाज़त न आहे। अलबत्ता कॾहिं कॾहिं सनम खे मिलण जी इजाज़त मिले थी। असांजे घर जे चौधारी अंदरि ऐं ॿाहिरि फ्रंटियर फोर्स जा सिपाही, जेके सरहद सूबे जा क़बाइली पठाण आहिनि, पहिरो ॾियनि था। बाबा जे वक़्त में अल मुर्तज़ा जे पहिरे लाइ ख़ासि कमांडोज़ रखियल हुआ। फ्रंटियर फोर्स हिते रुगो उन करे मौजूदु आहे त जीअं हिन जी बेवा ऐं न्याणीअ खे उतां ॿाहिरि निकिरणु न ॾियनि। ज़िया जो मक़सदु ई उहो आहे त मुल्क ऐं दुनिया विसारे छॾे त भुट्टो नाले को ख़ानदान बि हो या न। पाकिस्तान में अख़बारूं असांजो नालो वर्ली थियूं छपनि। 16 अक्टूबर 1979 ईस्वी खे जंहिं ॾींहुं ज़िया ॿियो भेरो चूंडूं कराइण खां फिरी वियो हो ऐं हिन अम्मा ऐं मूंखे गिरफ़्तार कयो हो, तॾहिं फ़ौजी ज़ाब्तनि जी वधंदड़ फ़हिरिस्त में हिकिड़ो वाधारो इहो बि थियो त अख़बारुनि ते मुकमिल बंदिश विधी वई। फ़ौजी कानून जे हुकुम नंबर 49 मुताबिक़ हर उन तहरीर जो एडिटर जेको पाकिस्तान जी हुकूमत, सालमियत ऐं सलामतीअ या अवाम जी इख़लाक़ी ऐं समाजी अमन लाइ ख़तरो साबित थींदो, तंहिंखे 10 फटका हयां वेंदा ऐं 25 साल सख़्तु पोरे सां सज़ा ॾिनी वेंदी। असांजी पार्टीअ जी अख़बार मुसावात खे, जंहिं जूं रुगो लाहौर शहर में 1 लख कापियूं विकामजनि थियूं, बंदि कयो वियो आहे ऐं उन जूं प्रेसूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि। ॿियनि अख़बारनि खे बंदि करण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि या जेकॾहिं उहे हुकुम जी तामील न कंदियूं त उन्हनि खे मिलंदड़ सरकारी अघनि ते कागज़ ऐं इश्तिहार रोकिया वेंदा। ईंदड़ 6 वरियनि लाइ बाबा, अम्मा ऐं मुंहिंजूं तस्वीरूं अख़बारुनि में वर्ली छपियूं वेंदियूं। न वरी उन्हनि में असांजे नालनि खे का सुठी जाइ मिलंदी। जेकॾहिं कंहिं अख़बार में असां सां थोरी बि हमदर्दीअ वारी ख़बर फ़ौज खे नज़र आई त अहिड़ो सिफ़ो ई अख़बार मां अलॻि कयो वेंदो। हर अख़बार जो मवाद छपजण खां अॻु फ़ौज खां मंज़ूर कराइणु ज़रूरी आहे।
कंहिं वक़्तु अख़बार जा सभई कालम ख़ाली छॾिया वञनि था। इहो अख़बार वारनि जो हिकु तरीक़ो आहे त जीअं पढ़ंदड़ खे ख़बर पवे त कंहिं छपचण लाइ ख़बर खे सेंसर वारनि कढी छॾियो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ताक़त ज़िया खे पंहिंजनि ज़ालमाणियुनि सियासी सख़्तियुनि खे वधीक तेज़ करण ते लाचार कयो आहे। 1977 ईस्वी में फ़ौजी इनक़लाब खां पोइ जेको बि माण्हू सियासी सरगर्मियुनि में हिसो वठे थो तंहिंखे जेल में विधो वञे थो। पर अक्टूबर 1979 ईस्वी खां फ़ौजी हुकूमत हुकुम कढियो आहे त ख़ुदि सियासी जमायतूं गैर क़ानूनी आहिनि। उन मां ज़ाहिर थिए थो त हुकूमत जी कोशिश आहे त बाबा जी पॉलिसियुनि जी अवामी पुठ भराईअ खे सदाईं लाइ ख़तमु कयो वञे। पाकिस्तान में सभई सियासी जमायतूं पंहिंजनि सभिनी शाखुनि, गिरोहनि ऐं टोलियुनि समेत ख़तमु सम्झियूं वेंदियूं। जनरल ज़िया जी फ़ौजी कानून जे हुकुम नंबर 48 में साफ़ साफ़ चयो वियो आहे, हाणे कंहिं बि सियासी जमायत जो को बि रुकन या को बि ॿियो माण्हू जेको ख़ांगी गुफ़्तगू में अहिड़ो इज़हार कंदो त उनखे 14 साल सख़्त पोरे सां सज़ा ॾिनी वेंदी। उन हुकुम जे जारी थियण जी घड़ीअ खां ई अख़बारुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी लफ़्ज़नि जे अॻियां कालहदम लफ़्ज़ ॼाणाइण लाज़मी आहे। अहिड़ीअ रीति असांजी हैसियत खे घटायो वियो आहे ऐं अमा ऐं आउं कालहदम जमहूरियत में हिकु कालहदम जमायत जूं कालहदम अॻुवाण आहियूं। 1931 ईस्वी में लंडन में जेका हिंदुस्तानियुनि जी गोल मेज़ कॉन्फ्रेंस थी हुई, तंहिंमें मुंहिंजे ॾाॾे जी तस्वीरुनि, मुंहिंजे बाबा जे ॼमण जी सालगिरह जे जशन जी तस्वीरुनि ऐं अल मुर्तज़ा में असांजे ख़ानदानी तारीख़ जूं पाड़ूं खुतल आहिनि। बाबा ऐं हिन जूं 3 भेनरियूं हिते ॼायूं हुयूं। औरतुनि जी रिहाइश लाइ मुंहिंजे ॾाॾे जेके कमरा ठहिराया हुआ उन्हनि में इहे ॿार ॼावा हुआ ऐं खेनि ॼणण लाइ लाड़काणे भरिसां मौजूदु हिकु ॻोठ मां दाई आई हुई। जेतोणीकि पुराणे घर जी जाइ ते हिकु वधीक जदीद घर ठाहियो वियो आहे, पर इहो अहसासु क़ाइमु आहे त अल मुर्तज़ा ई भुटनि जो सही घर आहे। वॾे दर जे पासनि वारनि भितियुनि ते आसमानी ऐं अछी टाइल जी सिरनि ते 2500 क़ब्ले मसीह जे ज़माने जी घणी सुधरियल सिंधु सभ्यता जे फिटल आसारनि, मुंहनि जे दड़े जे मर्दनि ऐं औरतुनि जूं तस्वीरूं ठहियल आहिनि। नंढे हूंदे आउं सम्झंदी हुयसि त उनखे मुंहिंजो देरो था सॾनि। मुंहिंजनि भाइरनि, भेण ऐं मूंखे ॾाढो फ़ख़्रु हूंदो त असीं मुंहनि जे दड़े जी शाम में पलिजी वॾा थिया आहियूं ऐं असीं उन सिंधुअ जे किनारे ते रहूं था जेको वक़्त जे शुरू थियण खां वठी हिन धरतीअ खे सैराब कंदो रहे थो। ॿिए कंहिं बि हंधि असांखे माज़ी सां अहिड़े लाॻापे जो अहसासु नथो थिए, छो त 712 ईस्वी धारे हिंदुस्तान ते मुस्लमाननि जी काह खां असांजे वॾनि जो सिलसिलो मिले थो। असांजे ख़ानदान बाबति असांजे हिकु बुज़ुर्ग पंहिंजनि यादाश्तुनि में तफ़सील लिखिया आहिनि। यादाश्तूं मुंहिंजे परॾाॾे जे वक़्त में हिकु वॾीअ ॿोॾ में धोपिजी वयूं हुयूं, पर नंढे हूंदे असांखे ॿुधायो वियो हो त असीं हिंदुस्तान जे उन हिंदू वेढ़ाक तबिके राजपूत जे नस्ल मां आहियूं जेको मुस्लमाननि जी काह वक़्तु मुस्लमान थियो हो, या वरी असीं फातिह अरबनि जे नस्ल मां आहियूं जेके हिंदुस्तान में असांजे सिंध सूबे मां दाख़िल थिया हुआ, जंहिंखे हिननि बाबुल इस्लाम जो नालो ॾिनो हो। सॼे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में भुट्टे क़बीले जा 100,000 माण्हू रहनि था, जिन मां घणा सिंध में आहिनि। उहे हारी बि आहिनि त ज़मीनदार बि। असांजे ख़ानदान जी छाड़ सिंधी भुटनि जे मशहूरु क़बाइली सरदार दोदे ख़ान जी आकह मां हुई। उत्तर सिंध जा केतिरा ई ॻोठ, मीरपुर भुट्टो जिते चाचा मुमताज़ जो ख़ानदान रहे थो, गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो जिते मुंहिंजे पंहिंजे ख़ानदान जो क़ब्रिस्तान आहे, असांजे बुज़ुर्गनि जे नालनि ते आहिनि, जेके सूबे जी तमामु वॾियुनि ज़मीनुनि जा मालिक हूंदा हुआ ऐं जिन जो सदियुनि खां उते जी सियासत में असर रसूख़ रहियो हो। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो वेझो नएं डेरे में मुंहिंजो पंहिंजो ख़ानदानी घर आहे, जिते ईद जे ॾींहं ते बाबा ऐं भाइर वेंदा हुआ ऐं पंहिंजनि महिमाननि खे रवायती खाधो, खंडु ऐं गुलाब जी ख़ुशबूदार पाणीअ में रधल चांवर खाराईंदा हुआ। पर मुंहिंजे ॾाॾे जे वक़्त खां असांजे ख़ानदान जो सही मर्कज़ लाड़काणे में अल मुर्तज़ा रहियो आहे। 1958 ईस्वी में पहिरीं ज़रई सुधारनि खां अॻु सूबे में भुटनि वटि घणे में घणा हारी हूंदा हुआ।
सिंध में ॿियनि ज़मीनदारनि जीअं असांजी ज़मीन जी माप एकड़नि में न पर मेलनि में हुई। नंढपण में असीं ॿार 1843 ईस्वी में सिंध जे अंग्रेज़ फाते चार्ल्स नेपियर जी इहा हैरत जहिड़ी ॻाल्हि ॾाढी चाह सां ॿुधंदा हुआसीं। उहे कंहिंजूं ज़मीनूं आहिनि? सूबे जे गश्त करण वक़्तु हिन पंहिंजे गाॾीअ वारे खां पुछियो हो। भुटनि जूं ज़मीनूं आहिनि, जवाबु मिलियो। जेकॾहिं इहे ज़मीनूं ख़तमु थियनि त पोइ मूंखे निंड मां उथारजांइ। हिन हुकुम ॾिनो। थोरे वक़्त खां पोइ जॾहिं हू पाण ई जागी उथियो तॾहिं हिन खे हैरत वकोड़े वई। उन्हनि ज़मीननि जो मालिक केरु आहे? हिन पुछियो। गाॾीअ वारे साॻियो जवाबु ॾिनो, भुट्टो। सूबे खे फतह करण खां पोइ अंग्रेज़ फ़ौजी अख़्तियारी वारनि खे हिन लातीनी ॿोली में जेको न्यापो यानी मूं गुनाह कयो आहे मोकिलियो त उन सबबु हिन जी ॾाढी मशहूरी थी हुई। नंढे हूंदे असीं सम्झंदा हुआसीं त इहो ॿिटी माना वारो लफ़्ज़ न पर ॾोह जो इक़रार हो। बाबा असांखे ख़ानदान जूं ॿियूं ॻाल्हियूं बि ॾाढे चाह सां ॿुधाईंदो हो। अव्हां जो परॾाॾो मीर गुलाम मुर्तज़ा भुट्टो ॾाढो सुहिणो, निडर, 21 वरनि जो जवान हो। बाबा असांजे पसंदि जी हिकु ॻाल्हि ॿुधाइणु शुरू कंदो हो। सिंध जूं केतिरियूं ई औरतूं खेसि पसंदि कंदियूं हुयूं। उन्हनि में हिकु जवान अंग्रेज़ाणी बि शामिल हुई। उन्हनि ॾींहनि में ॿिए मज़हब जे पोइलक सां शादी खे हराम सम्झो वेंदो हो, पर अंग्रेज़ाणी पंहिंजी दिलि जी ॻाल्हि खे लिकाए न सघी। हिकु अंग्रेज़ फ़ौजी अमलदार कर्नल मीहू खे जॾहिं उन्हनि हराम लाॻापनि जी ख़बर पई तॾहिं हिन अव्हां जे परॾाॾे खे पाण वटि घुरायो। अंग्रेज़ अमलदार खे उन ॻाल्हि जी परवाह न हुई त हू भुटनि जे शहर लाड़काणे में आहे ऐं हिन खे उहा बि परवाह न हुई त जेसीं ताईं नज़र वञी सघे थी ओसी ताईं भुटनि जूं ज़मीनूं पखिड़ियल हुयूं। असांजे ख़ानदानी विरसे जो अंग्रेज़नि खे घटि एतिराम हो। हिननि खे रुगो असांजी भूरी चमड़ी नज़र आई। तोखे हिकु अंग्रेज़ औरत जे प्यार माण जी कीअं ज़रूरत थी? जॾहिं अव्हां जो परॾाॾो हिन जे अॻियां वियो त हिन खे स्तंभीर कंदे चयो, आउं तोखे अहिड़ो सबक़ु सेखारींदुसि जो यादि कंदे। उहो चई कर्नल चोबक खयों, पर जीअं ई गुलाम मुर्तज़ा खे चोबक खणण लाइ कर्नल हथ मथे कयूं त अव्हां जे परॾाॾे अमलदार खां चोबक फुरे हिन खे वाहे कढियो। कर्नल रड़ियूं कंदे हिकिड़ी मेज़ हेठां उन वक़्त ताईं वञी लिको जेसीं ताईं गुलाम मुर्तज़ा संदसि ऑफिस मां ॿाहिरि न निकितो। पोइ गुलाम मुर्तज़ा जे माइटनि ऐं दोस्तनि खेसि उतां भॼी वञण जी सलाह ॾिनी ऐं चयऊंसि त अंग्रेज़ तोखे मारे छॾींदा, तंहिं करे अव्हां जो परॾाॾो पंहिंजे कुझु साथियुनि ऐं अंग्रेज़ औरत सां जंहिं साणसि गॾु वञण ते ज़िद कई हुई लाड़काणे मां निकिरी वियो। अंग्रेज़ हिकदमि हुन जी कढ लॻा। गुलाम मुर्तज़ा पंहिंजनि साथियुनि खे 2 हिसनि में विरहाइजण जी सलाह ॾिनी। हिकिड़ो हिसो मूं सां हले, बाक़ी ॿिया अंग्रेज़ाणी सां गॾु वञनि, पर हिन खे कंहिं बि सूरत अंग्रेज़नि जे हथ चढ़ण न ॾिबो। इहो इज़त जो मामिलो आहे। ऐं पोइ हू घोड़नि ते चढ़ी जुदा जुदा तरफ़ ॾांहुं रवाना थिया ऐं पुठियां ईंदड़ अंग्रेज़नि खे ठॻण लाइ सिंधू दरिया जे आर पार थींदा अॻिते वधंदा रहिया। अंग्रेज़ वॾो जोखो खणंदे उन गिरोह वेझो अची पहुता जिन में अंग्रेज़ाणी बि हुई, छो त उहा तेज़ी सां सफ़र न पई करे सघे। उन गिरोह जे माण्हुनि सां जल्दी जल्दी हिकु सिरंग खोटे उन में लिकी वेठा ऐं उन जो मुंहुं वणनि जे पननि सां ढके छॾियो। पर जॾहिं अंग्रेज़नि खे ॻोल्हींदे सुरंग ताईं अची पहुता त अव्हां जे परॾाॾे जा माण्हू मायूस थी विया। हिननि गुलाम मुर्तज़ा सां अंजाम कयो हो त छोकिरी कंहिं बि हालत में अंग्रेज़नि जे हथ न चढ़ंदी। उन छोकिरीअ खे दुश्मन खे सौंपण जी बेइज़ती सही न सघिया ऐं अंग्रेज़नि खे पंहिंजो वेझो पहुचंदे ॾिसी अव्हां जे परॾाॾे जे माण्हुनि हिन खे क़तल करे छॾियो। उहो ॿुधी असां जूं अखियूं फाटी वयूं हुयूं, पर ॻाल्हि त हाणे शुरू थी हुई। मुंहिंजो परॾाॾो खिसकी बहावलपुर जी आज़ाद रियासत में वञी लिको, पर जॾहिं अंग्रेज़नि रियासत जी ज़ब्त करण जी धमकी ॾिनी त मुंहिंजे ॾाॾे नवाब जी महिमान नवाज़ी जा थोरा मञींदे वरी सिंधू दरिया पार कयो ऐं अफ़गानिस्तान में वञी पनाह वरिती, जिते हू शाही घराणे जो महिमान थी रहियो। अंग्रेज़नि कावड़ में अची हिन जूं सभई ज़मीनूं ज़ब्त करे छॾियूं। असांजो ख़ानदानी घर नीलाम कयो वियो। असांजा रेशमी गालीचा नीलाम कया विया। असांजा कोच जिन में पुराणे ज़माने जे ॿाहिरां आयल रेशम, अतलस ऐं बख़मल लॻल हूंदो हो। असांजा ख़ालिस सोन ऐं चांदी जा ठहियल थांव मज़हबी ॾींहं ते असीं पंहिंजनि हज़ारनि मिटनि माइटनि ऐं ॿियनि माण्हुनि लाइ जिन वॾियुनि वॾियुनि देगियुनि में खाधो तयारु कराईंदा हुआसीं, उहे देगियूं शादियूं वग़ैरह जे लाइ तंबू ऐं खेमा जिन ते ज़रिए जो सुहिणो बर्थ भरियल हूंदो हो,
इहे सभई विकामजी विया। गुलाम मुर्तज़ा खे सज़ा ॾियणी हुई ऐं तमामु सख़्तु सज़ा ॾियणी हुई, छो त कंहिं बि अंग्रेज़ जी बेइज़ती जो सोचे बि न पियो सघिजे। हिंदुस्तान जे कुझु इलाइक़नि में त कंहिं बि ॾेही माण्हूअ खे उन रस्ते ते हलण जी बि इजाज़त न हूंदी हुई जंहिं ते अंग्रेज़ हलंदो हो। धकु हणण त छा कंहिं अंग्रेज़ खे जवाब बि न ॾेई सघिबो हो। नेठि अंग्रेज़नि सां ठाह जी राह निकिरी आई ऐं गुलाम मुर्तज़ा वापसि लाड़काणे मोटी आयो, पर हिन जी हयातीअ जा ॾींहं पूरा थियण वारा हुआ। हू बीमार थी पियो ऐं ॾींहों ॾींहुं ॻरंदो वियो। हकीम ज़हर जो शक ॾेखारियो, पर कंहिंखे बि ख़बर पइजी न सघी त ज़हर कंहिं ॾिनो हो। असांजे परॾाॾे वटि चकास जा अहिड़ा औज़ार हूंदा हुआ जिन ज़रिए खाधे ऐं पाणीअ में ज़हर जी ख़बर पइजी वेंदी हुई, पर ज़हर पंहिंजो असरु ॾेखारींदो रहियो ऐं उन सबबु नेठि हू 27 वरहनि जी नंढी ॼमार में गुज़ारे वियो। हिन जी वफ़ात खां पोइ ख़बर पई त उहो ज़हर हुके ज़रिए ॾिनो वियो हो जेको हू राति जी मानी खाइण खां पोइ छिकींदो हो। आउं इहे ख़ानदानी ॻाल्हियूं ईअं ॾाढे चाह सां ॿुधंदी हुयसि जीअं मुंहिंजा भाइर मीर मुर्तज़ा ऐं शानवाज़ ॿुधंदा हुआ। असांजे वॾड़नि जिन मुसीबतुनि खे मुंहुं ॾिनो हो से असां लाइ ॼण इख़्लाक़ी सबबु हुआ। बाबा जी बि इहा ई ख़्वाहिश हुई, वफ़ादारी, इज़त, आबरू ऐं असूल। गुलाम मुर्तज़ा भुट्टे जो पुटु, मुंहिंजो ॾाॾो सर शानवाज़ भुट्टो पहिरियों शख़्स हो जंहिं उन्हनि जागीरदारी तौरु तरीक़नि खां पाण छॾाइण जी शुरूआति कई, जिन सबबु सॼे समाज में घुट ऐं वूसट हुई। संदसि ज़माने ताईं भुट्टे ख़ानदान जा मर्द भुट्टे ख़ानदान में ई पंहिंजनि सोट या मारोट छोकिरियुनि सां शादियूं कंदा हुआ। इस्लाम औरतुनि खे विरसे में मिल्कियत ॾियण जी इजाज़त ॾिनी आहे ऐं ज़मीन खे पंहिंजे ई ख़ानदान में रखण जो वाहिद तरीक़ो शादी हो। बाबा जी पंहिंजी सोट अमीर बेगम सां अहिड़ी कारोबारी शादी उन वक़्तु थी हुई जॾहिं पाण रुगो 12 वरहनि जो हो ऐं हूअ 8 या 9 वरहनि जी हुई। हिन उन शादीअ खां पहिरीं त इनकार कयो, पर मुंहिंजे ॾाॾे हिन खे इंग्लैंड मां क्रिकेट रांदि जो समूरो सामान घुराए ॾियण जी लालच ॾिनी त जीअं हू राज़ी थी वियो। हिननि जी शादीअ खां पोइ अमीर बेगम वापसि वञी अबाणे घर में रही ऐं बाबा स्कूल हलियो वियो, पर औरतुनि जी ख़ानदान में उन ज़ोरी शादी कराइण जहिड़ी नाइंसाफ़ीअ जो असरु हिन जे ज़हन ते नक्श रहियो। जेकॾहिं घराणे में को मुनासिब संग न मिलंदो हो त भुट्टे ख़ानदान जूं औरतूं कुआरियूं ई वेठियूं हूंदियूं हुयूं। तंहिं करे मुंहिंजूं पुफियूं जेके मुंहिंजे ॾाॾे जी ॿी ज़ाल जूं धीअरियूं हुयूं, सॼी ॼमार कुआरियूं ई रहियूं। ख़ानदान जी सख़्त मुखालफ़त हूंदे बि मुंहिंजे ॾाॾे पंहिंजी ॿी ज़ाल जी धीअरुनि खे धारियुनि में शादीअ जी इजाज़त ॾिनी हुई। जेतोणीकि इहे प्यार जूं शादियूं न पर माइटनि तरफ़ां करायल हुयूं। हिकु नसुल पोइ मुंहिंजी भेण सनम पहिरीं भुट्टो औरत हुई जंहिं शादीअ जो फ़ैसिलो पाण कयो हो। मुंहिंजी उमेदुनि बरख़िलाफ़ आउं पाण रवायती तरीक़े पटांदड़ माइटनि जी पसंदि मूजिबि शादी कंदसि। बहरहाल मुंहिंजे ॾाॾे खे ॾाढो तरक़ी पसंदि सम्झो वेंदो हो। हिन पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो ऐं छोकिरियुनि खे पिणु स्कूलनि में मोकिलियो। इहा अहिड़ी ॻाल्हि हुई जंहिंखे ॿिया ज़िमेदार ख़्वारी भाईंदा हुआ। केतिरा ई जागीरदार त पंहिंजा पुट बि कोन पढ़ाईंदा हुआ। मुंहिंजनि पुटनि वटि ज़मीन आहे, सननि पकी पुख़्ती आमदनी आहे, तंहिं करे उहे न कॾहिं नौकरियूं कंदा ऐं न वरी ॿियनि जो पोरियो कंदा। मुंहिंजनि धीअरुनि खे बि विरसे में ज़मीन मिलंदी ऐं हिननि जी संभाल सननि मुड़ुस या भाइर कंदा, तंहिं करे तालीम जो कहिड़ो लाचार आहे। जागीरदारनि जी हिकु ख़ासियत इहा बि हुई। अंग्रेज़ हुकूमत वारे ज़माने में मुंहिंजो ॾाॾो बम्बई सरकार जी मुलाज़मत में हो, जिते हिन पढ़ियल हिंदुनि ऐं शहरी मुस्लमाननि जी तरक़ीअ जा सामान पाण ॾिठा हुआ। सर शानवाज़ भुट्टो पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए ॿियनि सिंधी ज़िमेदारनि लाइ हिकु मिसाल जोड़ियो हो त जीअं 1947 ईस्वी में हिंदुस्तान जे विरांगे ऐं आज़ादु पाकिस्तान ठहण खां पोइ असांजी समाजी तरक़ी रुकिजी न वञे। पंहिंजे पीरनि मुर्शिदनि जे एतिराज़नि हूंदे बि हिन बाबा खे तालीम पिराइण लाइ ॿाहिरें मुल्क उमाणियो हो। बाबा हिन खे मायूस कोन कयो हो। हिन BA ऑनर्स बर्कले जी यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया मां पास कयो ऐं पोइ ऑक्सफोर्ड जी क्राइस्ट चर्च में कानून पढ़ियो ऐं लिंकन्स इन मां बैरिस्टर जी डिग्री वठी पाकिस्तान मोटियो ऐं वकालत करणु लॻो। ॿिए तरफ़ मुंहिंजी माउ शहरी सनतकारनि जे नए तबिके मां हुई, जंहिंजा वीचार ज़मीनदार तबिके खां वधीक कुशादा ऐं रोशन हुआ। जॾहिं त भुट्टे ख़ानदान जूं औरतूं अञा ताईं पर्दे में रहंदियूं हुयूं ऐं पंहिंजे घर जी चौदीवारी मां वरली ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं।
जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदियूं हुयूं तॾहिं बि कारे बुरके में वेढ़जी निकिरंदियूं हुयूं, पर अम्मा ऐं संदसि भेनरूं बुरके खां सवाइ कराचीअ में पंहिंजूं मोटर कारूं पाण हलाईंदियूं हुयूं। संदन पीउ ईरानी वापारी हूंदो हो। हिननि कॉलेज में तालीम वरिती हुई ऐं पाकिस्तान ठहण खां पोइ औरतुनि जी पैरामिलिट्री फौज नेशनल गार्ड में ऑफिसर थी रहियूं हुयूं। भुट्टो ख़ानदान जी औरतुनि लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं मुमकिन ई न हुयूं। 1951 ईस्वी में जॾहिं बाबा ऐं अम्मा जी शादी थी तॾहिं अम्मा ॿियनि भुट्टो औरतुनि वांगुरु पर्दो कयो ऐं पहिरीं खेसि हफ़्ते में हिकु भेरो पंहिंजनि माइटनि सां मिलण जी इजाज़त हूंदी हुई। पर इहे पुराणा तरीक़ा सभिनी लाइ वरचाईंदड़ थींदा पई विया। जॾहिं मुंहिंजी ॾाॾी कराचीअ में पंहिंजे घर मां कंहिं ॿिए पासे वेंदी हुई त ड्राइवर जी गैर मौजूदगीअ में हूअ अक्सर अम्मा खे कार हलाइण लाइ चवंदी हुई। वरी जॾहिं घर जा भाती अलमुर्तज़ा में वञी रहिया त बाबा मर्दाने हिसे में रहण बदिरां ज़नाने हिसे में अम्मा सां गॾु रहण जी ख़्वाहिश ॾेखारी। 70 क्लिफ्टन जॾहिं जुड़ी रास थियो त उते औरतुनि जे रहण लाइ धार धार कमरा कोन हुआ। जेतोणीकि ॾाॾा उन घर साम्हूं हिकु ॿियो घर वरितो हो जिते हू पंहिंजनि मुलाक़ातियुनि सां मिलंदो हो। पाकिस्तान में हिकु नओं ऐं वधीक रोशन दिमाग़ नस्ल उभरियो पए। असांजे मर्दाणी सभीता में छोकिरनि खे सदाई छोकिरियुनि खां वधीक अहमियत ॾिनी वेंदी हुई ऐं न रुॻो खेनि पढ़ायो लिखायो वेंदो हो, पर के अहिड़ा मिसाल बि ॾिसण में थी आया जो माउ ऐं भेनरुनि खां पहिरीं हिननि खे मानी ॾिनी वेंदी हुई। असांजे ख़ानदान में अहिड़े क़िस्म जे फ़र्क़ु खे बिल्कुलु बि अहमियत न ॾिनी वई। हर मौक़े ते मुंहिंजो ख़ासि ख़्यालु रखियो वेंदो हो। आउं 4 ॿारनि में सभिनी खां वॾी हुयसि। मुंहिंजो जनमु 21 जून 1953 ईस्वीअ ते कराचीअ में थियो। हू मुंहिंजी चमड़ीअ जो रंग एतिरो त गुलाबी हो जो मूं ते हिकदमि प्यार जो नालो पिनकी रखियो वियो। मुंहिंजो भाउ मीर मुर्तज़ा मूंखां 1 वरिया पोइ ॼाओ सनम 1957 ईस्वी में ऐं शानवाज़ 1958 ईस्वी में ॼाओ हो। पहिरियों ॿार हुजण सबबि शुरू खां ई ख़ानदान में मूंखे ख़ासि ऐं कॾहिं कॾहिं अकेली हैसियत मिलियल हूंदी हुई। आउं तॾहिं रुॻो 4 वरियनि ऐं बाबा 28 वरियनि जो हो जॾहिं सदर इस्कंदर मिर्ज़ा खेसि गॾियल क़ौमनि जे इदारे में मोकिलियो हो। बाद में जॾहिं बाबा अयूब ख़ान जी सदारत हेठि 7 वरियनि ताईं वज़ीर तिजारत, वज़ीर तवानाई, परॾेही खाते जो वज़ीर ऐं गॾियल क़ौमनि जे इदारे में पाकिस्तानी वफ़द जी अॻुवाण जहिड़नि उहिदनि ते रहियो तॾहिं हू ऐं अम्मा घणो वक़्तु घर खां परे रहंदा हुआ। मूं बाबा खे अख़बारुनि जे पहिरें सफ़े ते ऐं रूबरू केतिरा ई भेरा ॾिठो हो। गॾियल क़ौमनि जे इदारे में पाकिस्तान ऐं 3 दुनिया जे मुल्कनि लाइ तक़रीरूं कंदे 1960 ईस्वी में सोवियत यूनियन सां माली ऐं फ़नी इमदाद जा ठाह कंदे ऐं 1963 ईस्वी में मनह कोठियल बीजिंग मां वापसि ईंदे जॾहिं हिन उते चीन सां सरहद बाबति ठाह कयो हो। अम्मा घणो करे हिन सां गॾु सफ़र कंदी हुई ऐं ॿार घर में घरू मुलाज़मनि ऐं मुंहिंजी संभाल में हूंदा हुआ। तूं ॿियनि जो ख़्यालु रखजांइ, बाबा ऐं अम्मा मूंखे चवंदा हुआ, तूं सभिनी में वॾी आहीं। मुंहिंजी ॼमार 8 वरिया खनि हूंदी जो बाबा ऐं अम्मा जी गैर मौजूदगी में घर जो समूरो इंतज़ाम मूंखे सौंपियल हो। घर जे ख़र्च पोखे लाइ अम्मा मूंखे जेके पैसा ॾींदी हुई से आउं पंहिंजे विहाणे हेठां लिकाए रखंदी हुअसि। जेतोणीकि मूं अञा स्कूल में हिसाब सिखणु मस शुरू कया हुआ, पर अम्मा जी गैर हाज़िरी में आउं रोज़ राति जो बौची खाने में हिकु स्टूल ते चढ़ी वेहंदी हुअसि ऐं असांजे पुराणे ऐं वफ़ादार मुलाज़िम बाबूअ सां गॾु, जंहिंखे असीं मेजर डोमो बि चवंदा हुआसीं, हिसाब किताब कंदी हुअसि। अंग सही ईंदा हुआ या न उहो मूंखे यादि कोन्हे। ख़ुशकिस्मती सां घटि पैसा ख़र्च थींदा हुआ। उन्हनि ॾींहंनि में सॼे घर लाइ खाधे जो सामान 10 रुपयनि या अटकल $2 में ईंदो हो। असांजे घर में तालीम खे घणी अहमियत हूंदी हुई। ॾाॾे जी या बाबा बि असांखे मिसाली औलाद ठाहिणु घुरियो थी, जेको पाकिस्तान जो पढ़ियल सिखियल ऐं रोशन ख़्यालु ॿियो नस्ल थियण वारो हो। 3 वरियनि जी ॼमार में मूंखे लेडी जेंग्स नर्सरी स्कूल में विहारियो वियो ऐं 5 वरियनि जी ॼमार में कराची जे सभिनी खां सुठे स्कूल दी कॉन्वेंट ऑफ जीसस एंड मैरी में दाख़िल करायो वियो। उन स्कूल में तालीम जो ज़रियो अंग्रेज़ी ॿोली हुई, जेका असीं पंहिंजी वालदेन जी ॿोलियुनि सिंधी या फ़ारसी या क़ौमी ॿोली उर्दू बजाए घर में घणी ॻाल्हाईंदा हुआसीं। स्कूल में जेकी आयरिश राइबाऊं पढ़ाईंदियूं हुयूं उन्हनि उते जे पुराणनि शागिर्दनि जे दर्जनि जा नाला ॾाढा
उत्साह ॾियारींदड़ रखिया हुआ, जहिड़ो तंज़ीम, मरवत, जुदोजहद ऐं ख़िदमत। पर हिननि कॾहिं बि असांखे ईसाई थियण जी तरगीब न ॾिनी। उहो स्कूल उन्हनि ईसाई मुबलगनि जी आमदनीअ जो सुठो ज़रियो हो, जिन काफ़ी अमीर ऐं दूर अंदेश मुस्लमाननि जे उन्हनि थोरनि ख़ानदाननि खे पंहिंजे मज़हब खां फिराइण जो ख़तरो खयों हो, जिन पंहिंजा ॿार उते तालीम पिराइण लाइ मोकिलिया हुआ। आउं अव्हांखे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि त अव्हीं चङी तरह सां पढ़ो। बाबा असांखे हर भेरे उहो ई चवंदो हो। जॾहिं असीं वॾा थियासीं तॾहिं असां लाइ उस्ताद रखिया, जेके असांखे स्कूल मां अचण खां पोइ टेपरीअ जो रियाज़ी, जामेट्री, अलजबरा ऐं अंग्रेज़ी जी सिख्या ॾींदा हुआ। बाबा दुनिया में जिते बि हूंदो हो उतां टेलीफोन ते स्कूल रिपोर्टनि जी ॼाण वठंदो रहंदो हो। ख़ुशकिस्मती सां आउं सुठी शागिर्दियाणी हुयसि ऐं मुंहिंजे लाइ हिन जा ऊचा इरादा हुआ ऐं आउं भुट्टो ख़ानदान जी पहिरीं छोकिरी हुयसि जंहिं ॿाहिरें मुल्क में तालीम वरिती। अवीं सभई पंहिंजा पंहिंजा सूटकेस ठाहे रखो। आउं पाण अव्हांखे हवाई अॾे ते वठी हलंदुसि ऐं जहाज़ में चाढ़े रवानो कंदुसि। जेतिरी क़दुरु मूंखे यादि अचे थो त हिन असां चइनी ॿारनि खे नंढे हूंदे खां चवणु शुरू कयो हो कि हितां नंढड़े गदले ॿारड़े वांगुरु वेंदी, पर उतां साड़ीअ में सुंदर मलूक औरत जीअं वापसि ईंदी। शाहनवाज़ पंहिंजा एतिरा त कपिड़ा खणंदो जो हिन जो सूटकेस बंदि ई न थी सघंदो। असीं लाचार थी बाबूअ खे सॾींदासूं त उन ते चढ़ी वे त जीअं उहो बंदि थिए। असांजे कुटुंब में का बि अहिड़ी ॻाल्हि न ॿुधबी हुई त ज़िंदगी में असांखे पंहिंजनि भाइरनि जहिड़ा वझ कोन ॾिना वेंदा, ऐं न वरी इस्लाम में अहिड़ी इजाज़त हुई। असां नंढे हूंदे ई उहो सिखियो हो त इस्लाम जी मर्दनि जेका तशरीह कई थी उन मुताबिक़ औरतुनि ते पाबंदियूं पयल हुयूं, जेतोणीकि असांजो मज़हब उहो नथो चवे। शुरू खां ई इस्लाम में औरतुनि लाइ ॾाढी कुशादगी ॾेखारियल हुई। क़दीम वक़्त में अरब पंहिंजे धीअरनि खे ॼमंदे ई क़तल करे छॾींदा हुआ, पर असांजे पैगम्बर हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जी सख़्तीअ सां मना कई हुई ऐं हिननि खे पढ़ण ऐं विरसे में हिसो वठण जो हक़ ॾिनो हो। मग़रिब में औरतुनि खे इहे हक़ घणो पोइ मिलिया। बीबी ख़दीजा रज़ी अल्लाह अन्हा जंहिं पहिरीं इस्लाम मञियो हो, बेवा औरत हुई। हू पंहिंजो कारोबार पाण हलाईंदी हुई ऐं जॾहिं हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अञा नंढी जमात जो हो त खेसि पंहिंजे कारोबार में शरीक कयईं ऐं पोइ साणसि शादी बि कयईं। मुस्लमाननि जी शुरूआती लड़ायुनि में उम्मे अमारा मर्दनि सां गॾिजी काफ़रनि सां विड़ी हुई ऐं हिन पंहिंजी बहादुरी सां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जान बचाई हुई। ॾखण हिंदुस्तान जी रियासत अहमदनगर जे हुकुमरान चांद बीबी मुग़ल शहनशाह अकबर खे शिकस्त ॾेई खेसि पाण सां ठाह करण लाइ मजबूर कयो हो। शहनशाह जहांगीर जी राणी ऐं हिंदुस्तान जे हक़ीक़ी हुकुमरान नूरजहां मुल्की इंतिज़ामी मामलनि जी माहिर सम्झी वेंदी हुई। इस्लामी तारीख़ में केतिरियूं ई अहिड़ियूं औरतूं मिलनि थियूं जिन मुल्की मामलनि में मर्दनि वांगुरु कामयाबी माण्हू ई हुई। अहिड़ी राह वरताइण लाइ इस्लाम न हिननि खे मना कई हुई ऐं न मूंखे मना करे थो। क़ुरान शरीफ़ में सूरत अनकबूत में फरमायल आहे त मूं हिननि ते हुक्मरानीअ लाइ हिकु औरत ॾिनी आहे ऐं हिन खे सभई शयूं घणे अंदाज़ में ॾिनियूं वयूं आहिनि। हिन जो तख़्त तमामु ताक़तवर आहे। सूरह निसा में वरी उहो चयो वियो आहे त मर्दनि खे संदन कमाई जो हिसो ॾिनो वियो आहे ऐं औरतुनि खे संदन कमाईअ जो। रोज़ानो टेपरे जो स्कूल जे कमनि खां पोइ असांखे क़ुरान शरीफ़ जूं इहे ऐं ॿियूं सूरतूं मौलवी साहब पढ़ाईंदो हो, जेको असांखे दीनी तालीम ॾियण लाइ रखियलु हो। क़ुरान शरीफ़ अरबीअ में पढ़णु ऐं उन जा सबक़ सम्झणु सभ खां अहम कमु हूंदो हो। असांजो केतिरो ई वक़्तु ॾुखियो अरबीअ खे सम्झण जी कोशिश में वेंदो हो, जंहिंजी अलफ़ बे साॻी उर्दू अलफ़ बे जहिड़ी हुई, पर जंहिंजो सर्फ़ नहू ऐं माना अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ हुई जीअं अंग्रेज़ी फ्रांसीसी खां मुख़्तलिफ़ हुजे थी। बिश्त माउ जे पेरनि हेठां आहे। मौलवी असांखे सेखारींदो हो ऐं क़ुरानी अहकाम ॿुधाईंदो हो त सदाईं पंहिंजे माउ पीउ जी इज़त करियो ऐं संदन हुकुम मञियो। अम्मा बि असांखे उहो ई चवंदी रहंदी हुई। मौलवी असांखे उहो बि सेखारियो हो त हिन दुनिया में असीं जेके अमल करियूं था तिन जो अजूरो मरण खां पोइ ॿी दुनिया में मिलंदो। अव्हांखे बाहि जी माथिरीअ मथां वार जहिड़ी सन्हीअ पुल तां लंघणो पवंदो। अव्हांखे ख़बर आहे त वार केतिरो सनो थिए थो। हू हिकु अचरज में विझंदड़ अंदाज़ सां चवंदो हो। जिन माण्हू ॾोह गुनाह कया आहिनि से उन दोज़ख जी बाहि में किरी सड़ी वेंदा, पर जिन चङा कम कया हूंदा उहा पुल
पार करे बिश्त में वेंदा जिते खीर ऐं माखीअ जूं नहरूं वहनि थियूं। अम्मा वरी मूंखे इबादत जा अरकान सेखारिया हुआ। उहा पंहिंजे अक़ीदे जी ॾाढी पाबंद हूंदी हुई। उहा दुनिया में खणी किथे बि हूंदी हुई या छा बि कंदी हुई, पर रोज़ानो 5 वक़्त निमाज़ ज़रूरु पढ़ंदी हुई। जॾहिं आउं 9 वरनि जी हुयसि त उहा मुंहिंजे कमरे में अची मूंखे फजर जी निमाज़ पाण सां गॾु पढ़ाईंदी हुई। असीं ॿई वज़ू करे मुसले ते क़िबले साम्हूं वेही अल्लाह जे हुज़ूर में सजदो कंदियूं हुयूंसीं। मुंहिंजी अम्मा शिया फ़िरके जी हुई, जीअं अक्सर ईरानी आहिनि, जॾहिं त असांजे कुटुंब जा भाकी बाती सुन्नी हुआ, पर उन सबबु को बि खिटराक न थियो। शिया ऐं सुन्नी हज़ारे वरहनि खां गॾोगॾु रहंदा पिया अचनि। हिन हिक ॿिए में संगावतियूं बि कयूं आहिनि। असांजा इख़्तिलाफ़ थोरा हुआ। असुल उसूल उहो हो त सभई मुस्लमान पोइ खणी सनन फ़िरको कहिड़ो बि हुजे अल्लाह जे अॻियां कंध झुकाइनि था। हिननि जो ईमान आहे त अल्लाह खां सवाइ ॿियो को बि महबूद कोन्हे ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आख़िरी पैगंबर आहिनि। क़ुरान शरीफ़ में हिकु मुस्लमान जी इहा ई तारीफ़ कयल आहे ऐं असांजे ख़ानदान में उनखे अहमियत ॾिनी वञे थी। मुहर्रम जे महीने में जॾहिं पैगंबर जे पोटे हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु खे करबला इराक़ में शहीद कयो वियो, ऐं वली कारा कपिड़ा पाए अम्मा सां गॾिजी औरतुनि जी मजलिस में वेंदी हुयसि। ध्यान सां ॿुधजांइ, अम्मा मूंखे चवंदी हुई, छो त शीयनि जूं इहे मज़हबी रस्मूं सुन्नियुनि जे मुक़ाबले में वधीक सख़्तु हूंदियूं हुयूं। ऐं मजलिस पढ़ंदड़ खे वीचार सां ॾिसंदी हुयसि, जेका ॾाढी असराइती नमूने में उन गमगीन वाक़े जो बयानु कंदी हुई, जंहिंमें हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु ऐं संदसि कुझु साथी गासिब यज़ीद जी फ़ौजनि खे घेरे में अची बेदर्दी सां क़त्ल कया विया हुआ। इमाम हुसैन रज़ी अल्लाह अन्हु जो कंधु मुबारक कलम कयो वियो ऐं हिन जी भेण बेबी ज़ैनब रज़ी अल्लाह अन्हा खे उघाड़े मथे यज़ीद जी दरबार में आंदो वियो, जिते हिन पंहिंजे भाउ जे सिर सां ज़ालिम खे रांदि रहंदे ॾिठो हो। हिननि जो नसुल जेको अॼु शिया थो सॾिजे, उन्हनि कॾहिं बि करबला जे उन ॾुखाइते वाक़े खे विसारियो कोन्हे। ॿुधो, मासूम ॿार पाणी लाइ पियो रोए। ज़ाकिरियाणी ॾुख भरे जज़्बाती अंदाज़ में चवंदी हुई। ॿार जे रोअण जो आवाज़ ॿुधी हिन जी माउ जो छा हाल थियो हूंदो। होॾां उन सुहिणे मर्द खे ॾिसो जेको घोड़े ते चढ़ियो पाणी खणण पियो वञे। हू वाह जे किनारे वटि झुके थो, असीं हिन खे झुकंदे ॾिसूं पिया। ॾिसो ॾिसो, सिपाही हिन ते तरारुनि सां हमला पिया कनि। हिन जे उन चवण ते औरतूं पंहिंजी छातियुनि ते गम अचां हथड़ा हणी मातम कंदियूं हुयूं। उहो बयानु एतिरो त चिटो ऐं असराइतो हूंदो हो जो आउं बि अक्सर रोई ॾींदी हुयसि। बाबा पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे ॿारनि खे 20वीं सदी में आणण जो पुख़्तो इरादो कयो हो। छा ॿार ख़ानदान में शादियूं कंदा? हिकिड़े ॾींहुं मूं अम्मा खे बाबा खां उहो पुछंदे ॿुधो। उन जे जवाबु ॿुधण लाइ आउं साहु रोके बीठियसि। मुंहिंजी मर्ज़ी कान्हे त मुंहिंजा पुट पंहिंजनि सोटुनि सां शादियूं कनि, खेनि घरनि जी चोर दीवारी में छॾे ॾियनि ऐं न वरी पंहिंजनि न्याणियुनि खे पंहिंजनि ई माइटनि जी घरनि जी चोर दीवारी अंदरि दफ़न थियण खे आउं पसंदि कंदसि। उहो ॿुधी मूंखे ॾाढो इत्मिनान थियो। पहिरीं हिननि खे पंहिंजी तालीम पूरी करणु घुर्जे, पोइ हू पाण पंहिंजी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो करे सघंदा। हिन जो उहो जवाबु मूंखे उन ॾींहुं वधीक वणियो हो जॾहिं मुंहिंजी माउ मूंखे पहिरियों भेरो बुरको पारायो हुयो। असीं कराची खां लाड़काणे वेंदे महिल रेलगाॾी में हुआसीं जो अम्मा पंहिंजे बैग मां हिकु सन्हो कारो बुरको कढी उन में मूंखे वेड़ियो। हाणे तूं ॿार कोन आई, हिन थोरो ॾुखाइते अंदाज़ में मूंखे चयो। पुराणनि ख़्यालनि वारनि ज़मींदार ख़ानदान जी धीअरुनि जी सदियुनि पुराणी उन रस्म खे जीअं अम्मा पूरो कयो त मूं नंढपण जी वहीअ मां निकिरी जवानीअ जे दौर में पेर रखियो। पर उहो केतिरो न निराश कंदड़ दौर साबित थियो। आसमान, वणनि टिणनि ऐं गुलनि जा रंग झका पे नज़र आया। मुंहिंजी नज़रुनि अॻियां हर का शइ लड़ाटियल हुई। रेलगाॾीअ मां जीअं ई आउं लथियसि त मथे खां पेरनि ताईं चादर में वेढ़ियल हुजण सबबु आउं हली न पई सघियसि। घुट सबबु मुंहिंजे मुंहं मां पघर वहण लॻो। अॼु पिंकीअ पहिरियों भेरो बुरको पातो आहे। अलमुर्तज़ा पहुचण ते बाबा खे अम्मा ॿुधायो। घड़ीअ खनि लाइ बाबा माठ थी वियो हो। हिन खे बुरको पाइण जी का घुर्ज कान्हे। बाबा नेठि वराणियो। पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ुदि फरमायो आहे त बहितरीन पर्दो अखियुनि जो पर्दो आहे। छॾियो त खेसि संदसि इख़लाक़ ऐं ज़हन मां सुञातो वञे ऐं न संदसि लिबास मां। पोइ आउं भुट्टो ख़ानदान जी पहिरीं औरत हुयसि जंहिं दाइमी मुंहुं ऊंधाईअ मां छोटकारो माणियो हो। बाबा सदाईं मूंखे उन सचाई जी परख ॾसींदो हो त आउं बि हिन महान दुनिया जो हिसो आहियां।
जेतोणीकि वली हिन जा सबक मूंखे सम्झ में ई कीन ईंदा हुआ। 1963 ईस्वी में परॾेही खाते जे वज़ीर जी खांगी रेलवे गाॾी में मूं हिन सां गॾु सफ़र पे कयो त हिन मूंखे निंड मां जगाईंदे चयो, हीउ सुम्हण जो वक़्तु कोन्हे। हिन ताक़ीद कंदे चयो, ॾाढो अलमनाक हादसो थियो आहे। अमरीका जे जवान सदर खे गोली हई वई आहे। जेतोणीकि मुंहिंजी ॼमार अटकल 10 वरिया हुई ऐं अमरीका जे सदर बाबति मूं घणी की कोन ॿुधो हो, तॾहिं बि सदर जॉन एफ कैनेडी जी हालत बाबति ताज़ी ख़बर मिलण ताईं हिन मूंखे पंहिंजे भरिसां ई विहारियो हो। बाबा सदर कैनेडीअ सां व्हाइट हाउस में केतिरा ई भेरा मुलाक़ात कई हुई ऐं संदसि आज़ाद समाजी ख़्यालनि सबबि हिन जो मदाह हूंदो हो। पाकिस्तान में जॾहिं ॿाहिरिनि मुल्कनि जा वफ़द ईंदा हुआ तॾहिं अक्सर बाबा असां भेनरुनि भाउरनि खे साणनि मुलाक़ात करण लाइ वठी ईंदो हो। हिकिड़े ॾींहुं हिन जॾहिं असांखे ॿुधायो त अॼु अव्हांखे चीन जी महान शख़्सियत सां मुलाक़ात करणी आहे त आउं ॾाढी उतावली थी हुयसि। बाबा अक्सर चीनी इनकलाब ऐं उन जे अॻुवाण माओ ज़ेतुंग जी ॾाढी वाखाण कंदो हो, जंहिं पहाड़नि ऐं रेगिस्ताननि मां पंहिंजी फ़ौजुनि जी अॻुवाणी कंदे पुराणे राज जो अंत आंदो हो। मूंखे पक हुई त उन्हनि मां हिकु शख़्स ज़रूरु माऊ हूंदो, जंहिंजी टोपी चीनी इनकलाबी जी ज़ाती सूखड़ी बाबा जे कपिड़नि वारे कमरे में रखी हुई। उन मौक़े ते मूं उहो लिबास पातो हो जेको हर साल बाबा न्यूयॉर्क जे 6 एवेन्यू मां आणींदो हो, जिते उते जी औरत मुलाज़िम वटि असांजे बदन जी माप हूंदी हुई। पर मूंखे ॾाढो ॾुख थियो हो जॾहिं उन्हनि अहम चीनी माण्हुनि में माऊ शामिल कोन हो। पर चीनी वज़ीर आज़म चू एन लाई ऐं हिन जा 2 वज़ीर चीन यी ऐं लीव शाओ ची हो, जेको पोइ सकाफ़ती इनकलाब जे ॾींहं में जेल में वफ़ात करे वियो। मुंहिंजी उमेदुनि मुताबिक़ रुगो चू एन लाई कराची में अकेलो महिमान कोन हो। हक़ीक़त में असांजी मुलाक़ात रुगो हिन सां कीन थी हुई। अमां खे ख़बर हुई त राति जी मानीअ ते हिकु अहम शख़्सियत अचण वारी आहे, छो त घर जे ॿाहिरीं दीवार ते रोशनीअ जी झूमर लॻी पई हुई। जॾहिं हिकु लिमोज़ीन दरवाज़े मां अंदरि आई त असां मथां माड़ीअ जी दरियुनि मां ॾिठो त सदर अयूब ख़ान ऐं हिकु अमरीकी मोज़िज़ सतर क्लिफ्टन में आया। असां शहर में जेके फिल्मूं ॾिठियूं हुयूं उन्हनि पटांदर मूं हिकदमि अमरीकी शख़्स खे सुञातो वरितो। अव्हांखे बाप होप सां मिली का ख़ुशी थी? ॿिए ॾींहुं मूं अम्मा खां लापरवाही मां पुछो, केरु? अम्मा वराणियो, बाप होप। मूं चयो, तूं का भूरड़ी आहीं? इन मूंखे ॿुधायो उहो अमरीका जो नायब सदर हर्बर्ट हम्फ्री हो। बाद में मूंखे ख़बर पई त हर्बर्ट हम्फ्री कोशिश थी कई त वियतनाम में अमरीकी फ़ौजनि लाइ बैडमिंटन रांदि जा रैकेट मोकिले पाकिस्तान अमरीका जी हिमायत करे। पर बाबा जेको वियतनाम जी घरू जंग में ॿाहिरीं शिरकत जो मुखालिफ़ हो, तंहिं उन ॻाल्हि खे मञण खां इनकार कयो। जॾहिं मुंहिंजी ॼमार 10 वरिया ऐं सनम जी 7 वरिया थी, तॾहिं असांखे मुल्क जे उत्तर में दयाल जे वणनि सां ढकियल अॻोणी अंग्रेज़ हिल स्टेशन मरी जी रिहायशी स्कूल में मोकिलियो वियो। असांजी निगरान मास्टरियाणी तकिड़ो चताव ॾेई इंग्लिस्तान वञण वारी हुई। रिहायशी स्कूल जो तकिड़ो सुलझाउ हो ऐं बाबा जी बि इहा मर्ज़ी हुई, छो त हिन जो ख़्यालु हो त उते जी पढ़ाईअ मां असांखे सुठो तजुर्बो थींदो। मूंखे पहिरियों भेरो पंहिंजो हंधु विछाइणो पियो, पंहिंजूं जुतियूं पाण पॉलिश करणियूं पियूं हुयूं ऐं वींझण ऐं ॾंदण ॾियण लाइ कमरे ॿाहिरां नलके मां पाणी आणो पियो हो। मुंहिंजे ॿारनि खे बि ॿियनि ॿारनि वांगुरु जीअं सम्झो, बाबा रायबान खे चयो हो ऐं वाक़ई हिननि उहो ई कयो ऐं सख़्त क़ाइदनि जी कंहिं बि भनकड़ीअ ते सनीअ यानी सनम ऐं मुंहिंजी कन मुहट कई हुई। बाबा पंहिंजे ख़तनि ज़रिए मरीअ में असांजी सियासी सिख्या जारी रखी। जकार्ता में जेके गैर वाबस्ता मुल्कनि जी सरबराही कॉन्फ्रेंस थी हुई, तंहिं मां वापसि अचण खां पोइ हिन असांखे हिकु ड्रिघो ख़त लिखियो, जंहिंमें हिन गॾियल क़ौमुनि जे इदारे में वॾियुनि ताक़तुनि जी ॿियाईअ ऐं नतीजे में टी दुनिया जे मुल्कनि खे का अहमियत न ॾियण जे मौज़ू ते तफ़सील सां रोशनी विधल हुई। हिकिड़ी राइबा सनम ऐं मूंखे स्कूल जे बाग़ में हिकिड़ी बेंच ते विहारे उहो सॼो ख़त असांखे पढ़ी ॿुधायो। जेतोणीकि असांखे हुन जे मज़मून जूं तमामु थोरियूं ॻाल्हियूं सम्झ में आयूं हुयूं। मरीअ में असांजे ॿिए ऐं आख़िरी साल में सनम ऐं मूं सियासत जा शुरूआती सबक़ सिखिया। 6 सेप्टेम्बर 1965 ईस्वी ते कश्मीर जे मामले ते हिंदुस्तान ऐं पाकिस्तान विच में जंग लॻी। कश्मीरी अवाम जी हक़ ख़ुदि अख़्तियारी लाइ ऐं हिंदुस्तान जी ॾाढे ख़िलाफ़ ॻाल्हाइण लाइ बाबा जॾहिं गॾियल क़ौमुनि जे इदारे ॾांहुं रवानो थियो, तॾहिं कन्वेंट ऑफ जीसस एंड मैरी जी राहबान भारतीय हमले जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ पंहिंजनि शागिर्दाणनि खे तयारु करणु शुरू कयो। मरीअ मां रस्तो सिधो कश्मीर वञे थो ऐं केतिरनि ई माण्हुनि इहो पिए सोचियो त भारतीय फ़ौजूं पाकिस्तान में काहे अचण लाइ उहो ई रस्तो अख़्तियार कंदियूं।
जिते असीं पहिरीं राति जी मानी खणण खां पोइ रांदि रहंदियूं हुयूंसीं या एंड ब्लाइंटन जा किताब पढ़ाईंदियूं हुयूंसीं, उते हाणे ओचितो हवाई हमले खां बचाव जूं मश्कूं करण लॻियूंसीं। उते ब्लैक आउट बि थींदो हो। राहबान स्कूल जे वॾनि शागिर्दाणनि ते ज़िमेदारी रखी त उहे पंहिंजनि नंढड़नि भेनरुनि खे पनाह गाहनि में वञण लाइ तयारु कनि, ऐं मूं वरी सनीअ खे ॿुधायो त राति जो पंहिंजा स्लीपर पेरनि सां ॿधी छॾे त जीअं उन्हनि खे ॻोल्हण लाइ संदसि वक़्तु ख़राबु न थिए। असांजे स्कूल जूं केतिरियूं शागिर्दाणियूं सरकारी कामोरनि ऐं फ़ौजी अमलदारनि जूं धीअरियूं हुयूं, ऐं असां दुश्मन जे हथ चढ़ण जी सूरत में वॾे उत्साह सां हिक ॿिए ते कूड़ा नाला रखिया हुआ। ॿाराणे जोश में असां सभिनी खे उहो पिए लॻो त असांखे उतां भॼाए जबलनि में खणी वेंदा। 17 ॾींहंनि जी जंग में हमले जो उहो डपु ॾाढो हक़ीक़ी ऐं ख़ौफ़ाइतो भाइबो हो। पाकिस्तान में हालतुनि खे अमरीका वेतर बिगाड़े छॾियो। उहो ॼाणंदे त हिननि कम्यूनिस्टनि जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ पाकिस्तान खे जेके हथियार ॾिना हुआ से हिंदुस्तान ख़िलाफ़ वापराइजनि पिया, त जॉनसन जी हुकूमत समूरे नंढे खंड खे हथियार ॾियण ते बंदिश विझी छॾी। पर हिंदुस्तान सोवियत यूनियन वटां हथियार वरिता पए। असांजा सिपाही 23 सेप्टेम्बर ते गॾियल क़ौमुनि जे इदारे तरफ़ां जंग बंदीअ जे ऐलान ताईं कामयाबी सां जंग कंदा रहिया। लॻो थी त मुल्क खे सोभ थी आहे। असां न रुगो भारतीय फ़ौजनि खे पुठिते धिके छॾियो हो, पर हिननि जी भेट में असां सननि वॾे इलाइक़े ते कब्ज़ो पिणु कयो हो। पर असांजी आकड़ जटाव न कयो। रूस जे ॾाखणे शहर ताशकंद में ठाह लाइ जेके ॻाल्हियूं थियूं हुयूं, तिन में सदर अयूब खान इहे सभई शयूं विञाए छॾियूं जेके असां जंग जे मैदान में माणियूं हुयूं। ताशकंद ठाह मुताबिक़ ॿिन्ही मुल्कनि पंहिंजी फ़ौजनि खे जंग खां अॻु वारी जाइ ते वापसि मोकिलणु मञियो। बाबा खे बुछां लॻी ऐं हिन परॾेही खाते जे वज़ीर वारे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। ठाह ते सयुनि खां पोइ ॿिए ॾींहुं जॾहिं हिंदुस्तानी वज़ीर आज़म लाल बहादुर शास्त्री दिलि बीहण सबबि गुज़ारे वियो, तॾहिं बाबा टोक वचण चयो त हिन जी दिलि ज़रूरु ख़ुशीअ सबबि बीह रही हूंदी। उन ठाह जे शर्तनि जी जॾहिं माण्हुनि खे ख़बर पई, तॾहिं पंजाब ऐं सिंध सूबनि में वॾा मुज़ाहिरा थिया, जिन में पुलिस तरफ़ां ॾाढियूं सख़्तियूं कयूं वयूं। उन हूंदे बि उहे मुज़ाहिरा थींदा रहिया ऐं भुट्टो कुटुंब जी ज़िंदगी सदाईं लाइ बदिलजी वई। जून 1966 ईस्वी में अयूब खान नेठ बाबा जी इस्तीफ़ा मंज़ूर कई। अयूब ऐं बाबा विच में जेके इख़्तिलाफ़ हुआ से हाणे पधरा थी पिया हुआ, ऐं सियासी अॻुवाण तौरु बाबा जी अवामी हिमायत घणी वधी वई। परॾेही खाते वारे वज़ीर जी ज़ाती रेलवे गाॾी में असां लाड़काने ताईं आख़िरी सफ़र कयो। तॾहिं माण्हू वॾे जोश ऐं उत्साह वचां असांजी रेल सां गॾु डोड़ंदा रहिया ऐं गाॾियुनि जे हथियनि खे झले उन ते चढ़ण जी कोशिश कंदा रहिया। उहे गाॾीअ जी छत ते ऐं रेल जी पटड़ियुनि वेझो इमारतुनि ते चढ़ी वेठा ऐं नारा हणण लॻा, फ़ख्र एशिया ज़िंदाबाद, भुट्टो ज़िंदाबाद। लाहौर में बाबा रेलगाॾीअ मां लही पंजाब जे गवर्नर वटि 2 पहिरनि जी मानी ते मुलाक़ात लाइ वियो हो। आउं तंहिं वक़्तु ॾकी वई हुयसि जॾहिं के रड़ करे चयो हो त भुट्टे साहिब जी कमीस ते रत जो निशान आहे। मुंहिंजी दिलि उन वक़्त ताईं ॼण बीह रही हुई जेसीं ताईं बाबा माण्हुनि जी अंबु मां मुश्कंदो ऐं हथलो ॾींदो वापसि न आयो हो। हिन जी कमीस फाटी पई हुई ऐं जिस्म ते थोरी रहड़ जो निशान हो। संदसि टाइ बि कान हुई। पोइ ख़बर पई त उहा हज़ारें रुपयनि में नीलाम थी हुई। जॾहिं हू परॾेही खाते जे वज़ीर जी गाॾी में चढ़ी आयो त माण्हुनि सॼी रेल गाॾीअ खे लोॾणु शुरू कयो ऐं उहे लोॾा एतिरा त वधंदा विया जो असां सम्झोसीं त असीं रेल मां हेठि किरी पवंदासीं। नेठि असां सलामती सां घर पहुतासीं त सियासत जूं वधीक ॻाल्हियूं थियण लॻियूं। असां नंढड़नि ॿारनि खे हाणे सर्द जंग, हथियारनि ते पाबंदी जहिड़ा इस्तिलाह थोरा सम्झ में अचण लॻा। असांखे गोलमेज़ कॉन्फ्रेंस ऐं सरबराही गॾिजाणियुनि जी ॻाल्हियुनि ॿुधण जी ईअं वाक़फ़ियत थी वई हुई जीअं ॿियनि ॿारनि खे वर्ल्ड कप क्रिकेट स्कोर सां वाक़फ़ियत हूंदी हुई। पर 1966 ईस्वी में जॾहिं बाबा अयूब खान खां धार थियो, तॾहिं शहरी आज़ादी ऐं जमहूरियत जा लफ़्ज़ अक्सर ॿुधबा हुआ जेके पाकिस्तान जी अक्सियत लाइ गैर हक़ीक़ी हूंदा हुआ, जिन खे अयूबी दौर में सियासत में हिसे वठण खां परे रखियो वेंदो हो। नेठ बाबा 1967 ईस्वी में पंहिंजी हिकु जमायत पाकिस्तान पीपल्स पार्टी ठाही। रोटी कपिड़ा मकान इहे सादा वाइदा हुआ जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जलसनि जुलूसनि में नारे तौरु कमु अचण लॻा, जिन खां पाकिस्तान जा लखे माण्हू महरूम हूंदा हुआ। मुस्लमान अलाह आॾो पंहिंजो कंधु निवाइनि था, पर असांजे मुल्क जो ग़रीब अवाम अञा ताईं अमीरनि जे अॻियां पाण झुकाए थो। उथी खड़ा थियो।
ॿियनि अॻियां लेथड़ियूं न पायो, अवी इंसान आयो ऐं अव्हां जा बि हक़ आहिनि। बाबा पाकिस्तान जे दुरहनि ऐं निंढड़कनि ॻोठनि में जिते को बि सियासतदान कोन वियो हो, माण्हुनि जे अंब खे ॿुधाईंदो हो, जमहूरियत जी घुर करियो, जंहिंमें ग़रीब जे वोट जो बि एतिरो ई वज़न आहे जेतिरो अमीर जे वोट जो आहे। भुट्टो केरु आहे, भुट्टो छा आहे, माण्हू छो था चवनि त हिन खे ॿुधण लाइ हर को माण्हू वञे थो, जॾहिं त रुगो टांगे वारा, रिक्शे वारा ऐं रेढ़े वारा हिन जे जुलूस में हुजनि था। अयूब खान जे गवर्नर सरकारी अख़बारनि में सवाल उथारियो। उहो ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो हो जो मुंहिंजे अॻियां हिकु मक़सदु हूंदो हो, जेतोणीकि असां पंहिंजनि घरनि में बचाव वारी हयाती गुज़ारी थी ऐं वॾनि ऐं ख़ासि स्कूलनि में तालीम थी पिराई, पर मूं माण्हुनि खे पेरनि उघाड़ो ऐं पुठनि उघाड़ो ॾिठो हो, वारनि में छेड़ पियल छोकिरियुनि खे ऐं सुकल सड़ियल ॿारनि खे ॾिठो हो। छा ग़रीबनि खे माण्हुनि में बि शुमार नथो करे सघिजे? क़ुर शरीफ़ जी तालीम मां असांखे ख़बर पई हुई त इस्लाम जी तालीम मुताबिक़ सभई माण्हू अलाह आॾो बराबरि आहिनि। असांजे वालिदैन पिणु असांखे इहो सेखारियो हो त हर हिकु माण्हू जो अदब ऐं एतिराम करियो ऐं कंहिंखे बि पंहिंजे अॻियां झुकी पंहिंजनि पेरनि छुअण या पुठिएं पेरें वञण जी इजाज़त न ॾियो। उहो को अलाह जो कानून कोन्हे त हिते पाकिस्तान में रुगो असीं ग़रीब हुजूं। बाबा ग़रीब अवाम जे अंबुअनि खे ऐं उते बीठल शर्मीलिन औरतुनि जे मेड़नि खे लाॻीतो ॿुधाईंदो रहियो। असांजो मुल्क शाहूकार आहे, उन में घणा वसीला ऐं ज़रिया आहिनि, त पोइ मंझसि ग़रीबी, बुख ऐं बीमारी छो आहे? उहो हिकिड़ो अहिड़ो सवाल हो जेको माण्हू हिकदमि सम्झी वेंदा हुआ। अयूब पाकिस्तान जी इक़्तिसादी हालतुनि खे सुधारण जो जेको वाइदो कयो हो सो पूरो न थियो हो, जॾहिं त हिन जो घराणो ऐं ॿिया थोरा ख़ानदान अमीर थी विया हुआ। अयूब जो गिरोह पाकिस्तान जी हर बैंक, इंश्योरेंस कंपनी ऐं वॾी सनत जो मालिक थी वियो हो। उन ज़ुल्म ऐं तादीअ सबबि पहिरीं सवें ऐं पोइ हज़ारनि जी तादाद में माण्हू बाबा जे जलसनि में शिकिजी ईंदा हुआ, जेको समाजी ऐं मुआशी सुधारनि जी ॻाल्हि कंदो हो। 70 क्लिफ्टन में असांजे घर जे पहिरें हिसे ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो दफ़्तरु कमु करणु लॻो। 11 ऐं 14 वरनि जी जमार में मुंहिंजी भेण ऐं मूं वॾे उत्साह सां 4-4 आना फी ॾेई पार्टी जी रुकनियत वरिती, त जीअं असीं पिणु पंहिंजे मेजर डोमो बाबू जी मदद करे सघूं, जेको माण्हुनि जी वधंदड़ तादाद खे पार्टीअ में शामिल थियण लाइ वठी ईंदो हो, जेकी रोज़ानो ॿाहिरि दरवाज़नि ते कतारुनि में बीठा हूंदा हुआ। पर रोज़ाने जी उन अणगणप में असां उहो बि ॿुधो त अयूब हुकूमत बाबा खे तमामु वॾी रिश्वत जी आश कई आहे। तूं जवान आहीं ऐं तुंहिंजे लाइ अञा सॼी जमार पई आहे। तूं अयूब खे हिन जो वारो पूरो करणु ॾे ऐं पोइ तुंहिंजो वारो ईंदो। तूं असां सां कमु कर, न की असां ख़िलाफ़, ऐं असीं तोखे सहूलियतूं ॾींदासीं। अयूब हिन जा साथी बाबा खे चवंदा हुआ। अहिड़ा ई साॻिया लफ़्ज़ पोइ मूंखे बि हिकु ॿिए आमर जी एलचियुनि खां ॿुधणा पिया हुआ। जॾहिं अयूब जी रिश्वतुनि जी आश बाबा खे माठ न कराए सघी, तॾहिं हिन खे मौत जा धड़का मिलणु शुरू थिया। उन वक़्तु मूंखे ॾाढ ऐं दम जी दुनिया जी का सुध ई न हूंदी हुई। हिकु पासे सियासत जी दुनिया हुई जंहिंमें बाबा रहंदो हो, ऐं वरी ॿिए पासे ॿारनि जी दुनिया हुई, स्कूल ऐं रांदियूं, समुंड जे किनारे ते ड्रोड़ूं ऐं टहकुड़ा। पर इहे ॿई दुनियाऊं तॾहिं पाण में टकराइजी वयूं जॾहिं बाबा ते खूनी हमले जूं ख़बरूं असां ताईं पहुचणु लॻियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मक़बूल बनाइण लाइ बाबा जॾहिं रहीम यार खान सांगड़ ऐं ॿियनि जायुनि ते वियो त अयूब जे हामियुनि मथसि गोलियूं हलायूं। शुक्र आहे जो हिननि जा निशाना ख़ता थी विया। सांगड़ में बाबा जे साथियुनि अॻिते अची संदसि जान बचाई ऐं पाण गोलियुनि लॻण सबबि ज़ख़्मी थी पिया। असांजे घर में हिरास पखिड़िजी वियो, पर मूं पंहिंजे डप खे लिकाइण जी कोशिशि कई। उन मां कहिड़ी चङाई थींदी? पाकिस्तान में सियासी ज़िंदगी गुज़ारण जा इहे ई नतीजा हुआ। मौत जा धड़का, रिश्वत ऐं ॾाढ ॾमर, इहा ई मुल्क में हालत हुई। मूं पाण खे डिॼण जी इजाज़त कीन ॾिनी। हक़ीक़त में मूं कोशिशि कई हुई त आउं कुझु बि न भायां, ऐं उन वक़्तु बि जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ठहण खां 11 महीना पोइ अयूब बाबा ऐं पार्टी जे ॿियनि वॾनि अॻुवाणनि खे गिरफ़्तार करे कैद में विझी छॾियो हो। आमरनि जो उहो ई तरीक़ो आहे। जिते बि एहतिजाज थिए थो उनखे चीभाटियो वञे थो। जिते बि इख़्तिलाफ़ कंदड़ हुजनि था, खेनि गिरफ़्तार कयो वञे। कहिड़े कानून हेठि? असीं पाण कानून आहियूं। 1968 ईस्वी जा उहे रतोशाण ऐं झड़ींदड़ वाक़िया रुगो पाकिस्तान में कोन थिया हुआ, सॼी दुनिया में इनक़लाब जी लहर पखिड़िजी वई हुई। पेरिस, टोक्यो, मैक्सिको शहर, बर्कले ऐं रावलपिंडी जे कॉलेजनि में शागिर्दनि फ़साद पिए कया। पाकिस्तान में इहे दंगल उन ख़बर सबबि पखिड़िजी विया हुआ त बाबा खे गिरफ़्तार करे पाकिस्तान जे ख़ौफ़नाक मियां वाली जेल में बंदि कयो वियो आहे।
उतां हिनखे कढी वरी साहिवाल जेल में रखियो वियो, जिते संदसि कोठड़ीअ में कुअनि जो ॾाढो आज़ार हूंदो हो। वॻोड़नि खे भुंजे ॾियण लाइ हुकूमत कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं बंदि करे छॾियूं हुयूं। उन अरसे में मूंखे पंहिंजी तालीमी ज़िंदगी जो ॾुखियो वक़्तु ॾिसणो पियो हो। मूंखे गुज़िरियल 3 वरनि जी पढ़ाईअ समेत ओ लेवल जे इम्तिहान ॾियणु ऐं रेड क्लिफ में दाख़िला लाइ इम्तिहान जी तयारी करणी हुई। मूं बाबा खे चयो त मूंखे बर्कले में पढ़ण जी दरख़्वास्त ॾियण जी इजाज़त ॾे, जिते हू पाण पढ़ियो हो, पर इहा ॻाल्हि इन न मञी। कैलिफोर्निया जी आबहवा सुठी आहे इन सम्झायो, पर मैसाचुसेट्स जी बर्फ़ ऐं थधाण तोखे पढ़ण ते मजबूर कंदी। इम्तिहान न ॾियण जो त सवाल ई कोन हो, छो त उनजो इंतज़ाम इंग्लैंड मां साल में 1 भेरो डिसंबर महीने में थींदो हो। तूं कराची में ई रहो ऐं इम्तिहान जी तयारी कर, अम्मा मूंखे चयो, ऐं पाण नंढनि ॿारनि समेत लाहौर रवानी थी वई, जीअं उते हाई कोर्ट में बाबा जी गैरकानूनी नज़रबंदी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल करे सघे। आउं 70 क्लिफ्टन में अकेली हुअसि, जंहिंखां परे कारोबारी मर्कज़नि में झेड़ा ऐं फॾा पए थिया। बाबा जे जेल में हुजण जी ग़लतीअ खां पाण बचाइण लाइ आउं पाण पढ़ाई में जुंबी वियसि। मूं पंहिंजे उन्हनि उस्तादनि जी रहनुमाई में हर मज़मून खे बार बार पढ़ियो, जेकी रोज़ानो घर में ईंदा हुआ। शाम जो कॾहिं कॾहिं असांजे घर वेझो सिंध क्लब में, जेका कंहिं वक़्तु रुॻो अंग्रेज़नि लाइ हुई ऐं जिते ॾेही माण्हुनि ऐं कुतनि खे अचण जी इजाज़त न हूंदी हुई, ऐं जेका हाणे अमीर पाकिस्तानियुनि जी रांदि रहण जी क्लब हुई, आउं पंहिंजी साहेड़ियुनि फैफ़ी, तहमीना, फातिमा ऐं समैया सां मिलणु वेंदी हुअसि। उते असीं स्कॉश रहंदियूं हुयूंसीं ऐं तलाह में तरंदियूं हुयूंसीं। जेतोणीकि असां सभिनी खे इहा बि ख़बर हुई त हालतियूं एतिरियूं सुठियूं न आहिनि जेतिरियूं ॾिसण में अचनि थियूं। जॾहिं खां अयूब सां बाबा जी अणबणत शुरू थी हुई, तॾहिं खां मुंहिंजनि साहेड़ियुनि खे हिननि जे माइटनि ऐं सॼणनि हुकूमत जी चुर्च ते ख़बरदार पए कयो त भुट्टो वारनि सां सुञाणप ख़तरे खां ख़ाली कोन्हे। सुमैया जे बाबा खे इंस्पेक्टर जनरल तंबीह कई हुई त संदसि धीअ जी मूंसां ॾेठ वेठ सबबि संदसि ख़ानदान कंहिं मुसीबत में फासी पवंदो। सुमैया ऐं ॿियनि साहेड़ियुनि ॾाढी बहादुरी सां मुंहिंजो साथ ॾिनो, जेतोणीकि मूं ॾिठो त स्कूल जी ॿियनि शागिर्दाणियुनि असांखे पासो करणु शुरू कयो। ओ लेवल इम्तिहान में तुंहिंजी कामयाबी लाइ आउं दुआगो आहियां। बाबा 28 नवंबर ते साहिवाल जेल मां मूंखे ख़त लिखियो हो। मूंखे सचपुच फ़ख़ुरु आहे त मुंहिंजी धीअ अहिड़ी ज़हीन आहे जो 15 वरनि जी नंढड़ी जमार में उहे इम्तिहान ॾिए थी, जेके मूं 18 वरनि जी जमार में ॾिना हुआ। उन रफ़्तार सां तूं सदर थी सघें थी। जेतोणीकि हू अकेलाइब जी क़ैद में बंदि हो, पर बाबा मूंखे यकीन ॾियारियो त खेसि ख़ासि ॻणती मुंहिंजी तालीम जी हुई। आउं ॼाणा थो त तूं घणो पढ़े थी, पर तूं अदब ऐं तारीख़ थोरो वधीक पढ़। हिन जे ख़त में लिखियलु हो, तो वटि इहे सभई किताब आहिनि जिन जी तोखे घुर्ज आहे। तूं नेपोलियन बोनापार्ट बाबति पढ़, जेको जदीद तारीख़ जो बेहद मुकमिल इंसान हो। तूं अमरीकी इनकलाब ऐं इब्राहिम लिंकन बाबति पढ़। जॉन रेड जो किताब 10 ॾींहं जिन दुनिया खे लोॾे छॾियो पढ़। बिस्मार्क ऐं लेनिन, अतातुर्क ऐं माओज़ी तुंग बाबति पढ़। ओवाली दौर खां हिंदुस्तान जी तारीख़ पढ़ ऐं सभ खां वधीक इस्लाम जी तारीख़ पढ़। जेल जे कागज़ ते सही हुई, ज़ुल्फ़कार अली भुट्टो। मूं पंहिंजे ख़ानदान सां गॾु लाहौर में रहण थी चाहियो, पर उहो नामुमकिन हो। सनम मूंखे टेलीफोन ते ॿुधायो त हर ॿिए या टे ॾींहुं अम्मा बाबा जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ औरतुनि जे एहतिजाजी जुलूसनि जी अॻुवाणी पए कई। हिन इहा बि ख़ातिरी पए कई त एहतिजाज कंदड़ हर औरत वटि प्लास्टिक जी थैलीअ में पुसियल टुवाल हुजणु घुरिजे, त जीअं अयूब जी पुलिस जे उछलायल ॻोढ़ा आणींदड़ गोलनि खां बचाव थी सघे। पुलिस केतिरा भेरा उन्हनि जुलूसनि ते लठियूं हलायूं, खेनि छड़विछड़ करे छॾींदी हुई, तॾहिं बि उहे मुज़ाहिरा जीअं जो तीअं वधंदा पई विया। अयूब फ़ौज खे हुकुम कयो त ॿाहिरि निकिरी एहतिजाज कंदड़नि खे गिरफ़्तार कयो, पर सिपाहियुनि औरतुनि जी गिरफ़्तारी खां इनकार कयो ऐं हथलो ॾे हिननि जी हिमत अफ़ज़ाई कई। अयूब जे ज़माने में बि औरतुनि जी इज़त रखी वेंदी हुई। नेट जॾहिं डिसंबर में इम्तिहान ॾियण जो वक़्तु आयो, तॾहिं कॉन्वेंट ऑफ जीसस एंड मैरी क्लिफ्टन में ई वेटिकन सफ़ारत खाने में असां खां इम्तिहान वठण जो बंदोबस्तु थियो। कराची जे कारोबारी मर्कज़ खां परे हुजण ऐं उन जे तक़दुस सबबि उहो सलामती वारो हंधु हो। बर्तानिया में शागिर्दनि केतिरा ई ॾींहं साफ़ सुथरनि कमरनि में वेही इम्तिहान ॾिनो थी, जॾहिं त पाकिस्तान में रोमी चर्च जे मर्कज़ में असीं पिए आयासीं ऐं वियासीं। उन ई विच में झेड़ा हलंदा रहिया ऐं अयूब ख़िलाफ़ अवाम जी कावड़ तंहिं वक़्तु चोट चढ़ी वई, जॾहिं पुलिस मुज़ाहिरो कंदड़नि ते गोलियूं हलायूं, जिन में केतिरा ई मौत जो खाज थी विया। हाणे सॼे पाकिस्तान में एहतिजाज कंदड़नि हिकु आवाज़ थी घुर कई त अयूब इस्तीफ़ा ॾे ऐं बाबा ऐं ॿियनि सियासी अॻुवाननि खे आज़ादु कयो वञे।
बाबा जी गिरफ़्तारी खां 3 महीना पोइ पाकिस्तान में एतिरी अफ़रा तफ़री पखिड़िजी वई जो अयूब खान लाचार थी पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि खे आज़ादु कयो। एतिरे में अफ़वाह पखिड़िया त जंहिं जहाज़ में बाबा खे लाहौर मां संदसि घर लाड़काणे में आणणो हो तंहिंखे किराए बाबा खे क़तल कयो वेंदो ऐं ज़ाहिर कयो वेंदो त उहो हादिसो इत्फ़ाक़ सां थियो। उन्हनि ते अमां हिकु अख़बारी कॉन्फ्रेंस में उन साज़िश खे पधिरो करे उनखे नाकाम करे छॾियो। जहाज़ बदिरां बाबा खे रेलगाॾी ज़रिए लाड़काणो आंदो वियो। आउं पंहिंजी ॼमार में अॻु कंहिंखे बि ॾिसी एतिरो ख़ुशि न थी वियुसि, पर अयूब जे ख़िलाफ़ जदोजहद त अञा शुरू थी हुई। बाबा जे आज़ादु थियण खां तुर्त पोइ लाड़काणे में कामयाबी जो जुलूस निकितो। हेठि लहो। बाबा रड़ करे मूंखे ऐं सनम खे चयो, असांजी खुलियल कार माण्हुनि जे गोड़ मां आहिस्ते पई हली। जिन जिए भुटो ऐं गिरती हुई दीवार को आख़िरी धिका दो जा नारा पई हयां। एतिरे में अयूब जे गुमाश्ते बाबा ते सिधी गोली हलाई। हिकु मौजज़ो थियो। गोली हली न सघी, पर अवाम माफ़ कंदड़ न हो। मूं बाबा जी बाह मां झाती पाए उन नौजवान खे पए ॾिठो जंहिंखे माण्हुनि ॾाढो मारियो हो। हर तरफ़ खां माण्हुनि हिन जी गिची, मथो, बाहूं ऐं टंगूं पए छिकियूं ऐं संदसि वात मां घणो रतु पए वियो। तूं न ॾिस, बाबा मूंखे हेठि धिकींदे कावड़ मां चयो। आउं गोॾनि भर ओकड़ू थी वेठियसि ऐं बाबा माण्हुनि खे रड़ कंदे चयो त कातिल खे न मारियो, हिनखे जीअरो रहण ॾियो। लाचार थी हिननि खे छॾे ॾिनो, पर इहो नज़ारो केतिरनि महीननि ताईं मुंहिंजनि अखियुनि अॻियां पए फिरियो। उन वक़्तु बि मुंहिंजी इहा साॻी हालत थी हुई जॾहिं मूं बाबा खे अयूब खान जी आमरियत ऐं ॾाढे जी ताक़त ख़िलाफ़ लाॻीतो एहतजाज कंदे बुख हड़ताल में गिरंदे ॾिठो हो। हिनखे ॾींहों ॾींहुं बदन में लहंदो ॾिसी लाड़काणे जा सभई माण्हू डप में वठिजी विया हुआ। महिरबानी करे बाबा जी ॻाल्हि मञ। आउं दिली दिलि में अयूब खान खे चवंदी हुअसि। मूंखे उहो बि अजीब लॻो त बाबा सां गॾु ॿिया वेठल माण्हू एतिरा तंदुरुस्त छो था ॾिसजनि। उहे राति जो जॾहिं पंहिंजनि कमरनि में वापसि था वञनि त मानी घुराए था खाइनि। असांजे मुलाज़िमनि मां हिकिड़े मूंखे हुनजो राज़ ॿुधायो, पर पंहिंजे पीउ खे न ॿुधाइजांइ। बुख हड़तालनि जा इहे गिरोह खुंबियुनि वांगुरु सॼे पाकिस्तान में वकीलनि जी अंजुमन अॻियां ऐं शहरनि जे रुधल रस्तनि ते ॾिसण पिया आया। रोज़ानो माण्हुनि जा अंबू उन्हनि बुख हड़तालुनि जी इख़्लाक़ी पुठ भराई ऐं अयूब जी इस्तीफ़ा जी घुर कंदा हुआ। उहो सम्झंदे त पाण संदसि पुलिस बि उन सूरतहाल ते ज़ाब्तो नथी आणे सघे। अयूब नेठि 25 मार्च 1969 ईस्वी ते इक़्तिदार तां हथु खयों, पर इहा सोभ कूड़ी हुई। इक़्तिदार क़ौमी असेंबली जे स्पीकर खे सौंपण बदिरां जीअं पाण हिन जी पंहिंजे आइन में लिखियल हो, अयूब खान पंहिंजे फ़ौज जे चीफ ऑफ स्टाफ खे पाकिस्तान जो नओं अॻुवाण मुक़ररु कयो। हिकु भेरो वरी पाकिस्तान हिकु फ़ौजी आमद जे चंबे में अची वियो, जंहिं हिकदमि सभई शहरी कानून मुअत्तल करे मुल्क में फ़ौजी कानून लागू करे छॾियो। मुंहिंजी माउ मूंखे ॿुधायो त रेड क्लिफ मां तुंहिंजे लाइ ख़त आयो आहे। मूं ॾकंदड़ हथनि सां खांसि उहो लिफ़ाफ़ो वरितो। आउं सचपुच वञणु घुरां थी। कॉलेज वारनि बाबा खे चताव ॾिनो हो त रेड क्लिफ में दाख़िला लाइ 16 वरनि जी ॼमाड़ नंढी आहे, तंहिं करे मूंखे उन लाइ हिकु ॿियो साल ओसीड़ो करणु घुरिजे। पर मूंखे तरसाइण लाइ बाबा खे को बि सबबु नज़र कोन आयो। हिन पंहिंजे हिकु दोस्त जॉन केनिथ गैलब्राइथ खे मदद लाइ चयो, जेको हिंदुस्तान में सफ़ीर रही चुको हो ऐं हार्वर्ड यूनिवर्सिटी में इक़्तिसादियात जो प्रोफेसर हो। मूं लिफ़ाफ़ो खोलियो। मूंखे इजाज़त मिली हुई त 1969 ईस्वी जी सरह में आउं उते वञा। रवानगीअ वक़्तु बाबा मूंखे सिप जी खल सां ढकियल हिकिड़ो सुहिणो क़ुरान शरीफ़ सूखड़ीअ में ॾिनो। अमरीका में तूं केतिरियूं ई अहिड़ी शयूं ॾिसंदीअ जेके तोखे हैरत में विझी छॾींदियूं त के वरी तोखे ॾकाए बि छॾींदियूं। हिन चयो, पर मूंखे ख़बर आहे त तो में सरचाव जी सघ आहे। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त तूं पंहिंजो ध्यानु पढ़ाईअ ॾांहुं रखजांइ। पाकिस्तान में घटि माण्हू आहिनि जिन खे अहिड़ो वझ मिले थो जेको तोखे मिलियो आहे, ऐं तूं उन मां ज़रूरु फ़ाइदो वठिजांइ। तूं उहो कॾहिं बि न विसारजांइ त तोॾां उते जेके पैसा मोकिलबा से ज़मीन जी उपत मां हूंदा, उहे उन्हनि माण्हुनि वटां हूंदा जेके उन्हनि ज़मीननि ते पघर वाहिनि था ऐं महिनत कनि था, ऐं इहो हिननि जो तो ते कर्ज़ु हूंदो, अहिड़ो कर्ज़ु जेको अलाह जी महिरबानी सां उन्हनि जी ज़िंदगीअ खे सुखियो बनाइण लाइ तूं पंहिंजी तालीम खे इस्तेमालु आणे लाहींदीअ। आगस्ट जी पछाड़ी वारे हिकु ॾींहुं आउं 70 क्लिफ्टन जी हिकु उकिरियल काठ जे दरवाज़े वटि बीठी हुअसि जॾहिं अमां मुंहिंजे मथे ते मुंहिंजे नए क़ुरान शरीफ़ जो शांव कयो। मूं क़ुरान शरीफ़ वठी चुमियो ऐं असीं ॿई अमरीका वञण लाइ हवाई अॾे ॾांहुं रवानियूं थियूंसीं।